अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पंहिंजे वतन ऐं धरती लाइ जा खोड़ींदड़ माण्हुनि जी सॼी ज़िंदगी सरापा जदोजहद हूंदी आहे। उहे इंसान ॾाढा अमुल हूंदा आहिनि जेके सारी सबज मार धरती खे ख़ुशहाल ॾिसण जा ख़्वाब ॾिसंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जी तहबीर लाइ जा खोड़ींदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहिनि। जदीद सिंधी साफ़ जो ज़िक्र जॾहिं बि अचे थो या वरी सिंध जे हक़नि जी हासिलात वारी जदोजहद जी तारीख़ जा वर्क वराइजनि था, तॾहिं साईं इमदाद अली ओढे जो नालो सरे फ़हिरिस्त नज़र अचे थो। साईं इमदाद अली ओढो जंहिंजो शुमार न सिर्फ़ु जदीद सिंधी सहाफ़त जे बानी तौरु थिए थो, पर संदसि सुञाणप हिकु लेखक तौरु पिणु आहे। हू जिते पहिरें सैटेलाइट रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो बानी आहे, उते हुनजो शुमार सिंध जे अॾोर किरदारनि में बि थिए थो। साईं इमदाद अली ओढो जी शख़्सियत, फ़न, फ़िक्र ऐं संदसि लिखियल किताब जल मशल जल बाबति नाम्यारे समाजी अॻवान अब्दुर्रज़ाक उमराणी जो ख़िताब अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा दोस्तो, ऐं तव्हांजो पंहिंजो साथी अब्दुर्रज़ाक उमराणी काफ़ी वक़्फ़े खां पोइ तव्हां सां ॿीहर मुखातिब थी रहियो आहियां। अॼु हिकिड़ो अहिड़ो भलारो ॾींहुं आहे या सआदत वारो ॾींहुं आहे जंहिंमें असीं हिकु तरफ़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 30 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, त गॾोगॾु साईं इमदाद ओढे जी बि इन ॾींहं ते सालगिरह आहे ऐं गॾोगॾु संदसि किताब जल मशल जल जी सिंध में अॼु तकरीब रूनमाई थी रही आहे। साईं जिन ही जेको किताब लिखियो, जेको संदन आत्म कथा आहे ऐं जंहिंमें हुन सॼी ज़िंदगीअ जो पंहिंजो हाल अहवाल जेको आहे हुन में लिखियो आहे, जंहिंमां ख़बर पवे थी त पाण बचपन खां जीअं असीं ईअं खणी चऊं त जॾहिं बि इंसानु जेको आहे सो सामाइजंदो आहे या जॾहिं बि तंजणनि में हूंदो आहे त अमड़ जेका सुती ईंदी आहे धरतीअ जे मोहबत जी, अमड़ जेका सुती पहिरींदी आहे पंहिंजे क़ौम सां वफ़ा जी ऐं सचाईअ जी, सा सुती इमदाद ओढे पीती ऐं उन करे हू जॾहिं अमली ज़िंदगीअ में आयो त शागिर्दीअ जे ज़माने में बि हुन 1968 खां वठी जेका आहे सा जदोजहद कई। हाणे उहा जदोजहद जेका हुनजी जदोजहद हुई उहा क़ौम जे बहितरी जी जदोजहद हुई। हिन मुल्क मां बुख ऐं बदहाली ऐं गॾोगॾु जेका आहे गुरबत घटाइण वारी जदोजहद हुई। हिन मुल्क में सियासी आज़ादियुनि जे हवाले सां जदोजहद हुई ऐं उन अमल जे दौरान खेसि वॾे खां वॾियूं जेके आहिनि तकलीफ़ूं पहुतियूं। जंहिं ज़माने में अयूब खान खां अलॻि थी करे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे सो निकितो पूरे मुल्क में जलसा जुलूस करण, त पाण संदन किताब में बि इहा ॻाल्हि बयानु कई अथनि त जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेकमाबाद अचणु पियो चाहे त उन ज़माने में को बि उन ज़माने जो जेकमाबाद जो जेको साहिब हैसियत माण्हू असीं चऊं या असीं उतां जा जेके जागीरदार या असीं उतां जा जेके फ्यूडल्स हुआ या जेके वॾा माण्हू हुआ, उन्हनि मां को बि माण्हू भुट्टे साहिब जो हिन क़िस्म जो जलसे जे लाइ इस्तक़बाल करण जे लाइ को बि माण्हू तयारु न हो। ऐं पोइ ओढो साहिब जेको उन ज़माने में शागिर्द हो ऐं ओढो साहिब जेको उन ज़माने में कोॾी कोॾी रांदि जो ज़िले लेवल जो हिकिड़ो रांदीगर हो, हैमर थ्रो, हाई जंप, लॉन्ग जंप ऐं जेवलिन थ्रो उछलाइण में खेनि मलको हासिलु हो ऐं गॾोगॾु जेको आहे हिकिड़ो बॉडी बिल्डर टाइप जो जेको आहे सो हिकिड़ो एथलीट क़िस्म जो फ़र्द बि हो ऐं गॾोगॾु हू उन ज़माने में स्टूडेंट पॉलिटिक्स में बि पंहिंजे हिसे जी जेका आहे काविश ऐं कोशिशि जेका आहे रखियो पिया आहियो ऐं जंहिं पंहिंजे ख़ानदान में बि नवाणा आणण जी कोशिशि कई। पाण पंहिंजे किताब में जीअं लिखियो अथनि त असांजी फैमिलीअ में असांजे न्याणियुनि जी, असांजे भेनरुनि जी ऐं उन सां गॾोगॾु असांजूं जेके पुफियूं हुयूं या असांजूं जेके फैमिली जूं ॿियूं औरतूं हुयूं, उन्हनि जूं किन किन जूं जेके आहिनि से शादियूं सालनि ताईं जेके आहिनि से हम जीस या जोड़ जो जेको आहे सो रिश्तो न मिलण जे बुनियाद ते जेके आहिनि कोन पे थियूं
ऐं पहिरियों दफ़ो पाण कोशिशि कयूं ऐं पंहिंजे नंढे शागिर्दीअ जे ज़माने में पंहिंजनि भेनरुनि जी जेका आहे पंहिंजे वालदेन खे चई करे उन्हनि जी शादी ऐं पोइ हुन इन अमल में बि पंहिंजे पाण खे जेको आहे सो कामयाबु कराराए वरितो जो हुनजे फैमिली में उन्हनि इन क़िस्म जो रवाज या इन क़िस्म जो रुझान बि जेको आहे पैदा करे वरितो। गॾोगॾु नंढपण में 5 वक़्त जो निमाज़ी बि हो ऐं मस्जिद जो जेको कमकार हो सो बि पाण कंदो हो ऐं घर जे पाणी भरण सां गॾोगॾु जेको आहे मस्जिद जो बि पाणी जेको आहे पाण भरींदा हुआ। हाणे उन शागिर्दीअ जे ज़माने में पहिरियों दफ़ो जेको असां वटि क्लास CR चइबो आहे त उन क्लास CR जे उहिदे ते जेको आहे पाण बीठो ऐं जॾहिं क्लास CR जे उहिदे ते बीठो त पाण त हिकिड़ी मुतवसित तबिके जे फैमिली सां तलक रखंदड़ो, उन करे उनजी सॼी जेका इलेक्शन कैंपेन हुई उहा शागिर्दनि हलाई, उनजे दोस्तनि हलाई ऐं संदसि किताब में जीअं पाण लिखियो अथसि त साम्हूं वारो जेको मुंहिंजे कैंडिडेट हो उहो हिकिड़ो सुठे वापारीअ जो फर्ज़ंद हो। उन इलाही सारा पैसा जेके आहिनि उन ज़माने में बि ख़र्च कया ऐं खोड़ दफ़ा ईअं थो त हिनजे दोस्त जेके हिनजी कैंप जा हुआ उहे हुनजी कैंप ते वञी जेके मानी टिकी खाई ईंदा हुआ ऐं आख़िर में त हिन हद ताईं थियो जो इलेक्शन जे वोट ॾियण जे ॾींहं ते गाॾी बि उन कैंप वारनि दोस्तनि खां वरिती वई आहे, वोट अची वई वरी बि उन्हनि जेके आहिनि जो दोस्तनि ओॾे साहिब खे ॾिना जंहिं ते हुन दोस्त चयो त भई मूंसां ठगी थी आहे। यानी पंहिंजी उन्हनि जी क्लास रिप्रेज़ेंटेटिव जी हैसियत सां सियासत में हुनजी हिकिड़ी शुरूआति थी हिन हवाले सां ऐं हिन बुनियाद सां ऐं उनखां अॻियां हली पोइ हू मुख़्तलिफ़ जेके उन्हनि ज़माननि जो जेको रवाज़ हो त नाइब सदर जेको उहो शागिर्दनि मां थींदो हो, बाक़ी जेका सदर जी सीट हूंदी हुई जेको कॉलेज जो प्रिंसिपल हूंदो हो उनखे उहा सीट जेका हूंदी हुई उन ज़माने जे कानून जे मुताबिक़। त संदन ज़िंदगी जेका आहे उहा ॾाढी जिदोजहद वारी गुज़री आहे। सो उन माण्हूअ इमदाद ओडे साहिब जेको आहे पहिरियों दफ़ो इहो शागिर्दनि सां सभिनी सां पंहिंजनि दोस्तनि सां सलाह कई त भई जमहूरियत जी बहाली जे लाइ ऐं हिन मुल्क में ख़ुशहाली जे लाइ भुटो जंहिं उन ज़माने में नारो हयो हो त रोटी ऐं कपिड़ो ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे घर जेको आहे ॾिनो वेंदो ऐं मज़दूर ऐं हारी नारीअ जी ऐं मिसकीन माण्हूअ जी जेका पोइवारीअ जो जेको आहे भुटे साहिब चयो था अमल जेको आहे शुरू करण वारो आहियां। त इन लाइ ओडो साहिब ऐं ओडे साहिब जा जेके शागिर्द साथी हुआ उन्हनि चयो त भई असीं भुटे साहिब जो जेको आहे इस्तक़बाल कंदासीं। हाणे इहा ख़बर आहे उन ज़माने में उते जो जेको डिप्टी कमिश्नर हो अहमद मक़सूद हमीदी उनखे इन क़िस्म जी ॼाण पई त भई हिते जेके बि शागिर्द आहिनि हिननि शागिर्दनि जी अॻुवाणी जेको आहे सो इमदाद ओडो साहिब करे रहियो आहे, तंहिंजे करे इनखे घुराए इनखे माण्हू इन क़िस्म जी हिन सां नेगोशिएशन या हिन सां का ॻाल्हि ॿोल कजे। डिप्टी कमिश्नर जेको आहे सो इमदाद अली ओडे साहिब जिन खे घुराए वरितो पंहिंजे दफ़्तर में ऐं उन खेनि चयो त बाबा ॾिसो तव्हांखे ख़बर आहे त नौकिरी जी ज़रूरत आहे। छो ओडो साहिब पाण ॿुधाए पियो त घरेलू जेके हालात हुआ जेके उहे ज़मीनूं हुयूं जेके ख़ानदानी जेके विरासत जूं शयूं हुयूं उहे एतिरियूं घणियूं न हुयूं जो ज़िंदगीअ जो कार वहिंवार जंहिंमें भेनरुनि जो पढ़ाइणु पाण जो संदन पढ़ाइणु ऐं पंहिंजनि ॿियनि भाउरनि जो पढ़ाइणु को एॾो आसानी सां थी सघे। उनजे करे घर वारनि जो इहो बि दबाव हो त तो मैट्रिक पास कई आहे ऐं हाणे कान का जेका आहे सरकारी नौकिरी या कान का नौकिरी जेका वठि ताकी घर जो जेको किचन आहे उहो बहितर तरीक़े सां हली सघे। त अहमद मक़सूद हमीदी उन्हनि खे घुराए करे चयो त भई आऊं तोखे म्यूनिसिपल में ऐं ज़ाहिर आहे उन ज़माने में नाके मुंशी या म्यूनिसिपल सर्विसिस में जेके नौकिरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में सिर्फ़ु पघार कोन हूंदो पर हाज़ा मिन फज़ल रबी जो उन ज़माने में बि रवाज हो। सो हुनखे अहमद मक़सूद हमीदी चयो त ॾिसो तव्हां जे लाइ मूंखे अहसासु आहे, तव्हां मुंहिंजी मदद करियो। ॾिसो हिन इलाइक़े में हिन जेकमाबाद में ॿियो केरु बि माण्हू इन ॻाल्हि जे लाइ राज़ी कोन्हे को भुटे साहिब जो को बि इस्तक़बाल करण जे लाइ माण्हू तयारु न आहिनि ऐं आऊं तव्हांखे मात करे नौकिरी ॾियां थो, तव्हां हिन सॼे अमल जी अॻुवाणी न करियो ऐं तव्हांखे जेको आहे सो नौकिरी करणु घुरिजे ऐं तव्हीं इन क़िस्म जूं शयूं करियो ऐं तव्हां छॾे ॾियो हिन पॉलिटिक्स खे ऐं हिननि सॼनि क़िस्मनि खे वञी पाण पंहिंजी ज़िंदगी सुधारियो ऐं पंहिंजी फैमिली वारनि खे वञी जेको आहे बहितर अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारा रहियो छाकाणि तव्हांखे जेकर नौकिरी मिली वेंदी हली त। पर ओडे साहिब इहा नौकिरी जेका क़बूल न कई छाकाणि जो हुनजे दिलि दिमाग़ में हो त जेकॾहिं ईअं आऊं पंहिंजनि नज़रियनि खे विकिणां जेकॾहिं आऊं पंहिंजे ज़ाती मुफ़ादात खे पंहिंजी नौकिरीअ जे अॻियां जेको आहे सो विकिणां ऐं आऊं पंहिंजी ख़ुशहालीअ खे
अवलियत ॾियां ऐं क़ौम जी ख़ुशहाली ऐं क़ौम जे हिन सॼे अमल खे आउं इम्पोर्टेंस न ॾियां त पोइ ज़ाहिर आहे त इहो मुंहिंजो अमल जेको आहे सो तारीख़ में ऐं पंहिंजे ज़मीर जी अदालत में आउं पंहिंजे पाण खे गिल्टी फील कंदुसि त हुननि हिन क़िस्म जी नौकिरी जो ऑर्डर जेको आहे क़बूल न कयो ऐं जॾहिं हुन पंहिंजनि दोस्तनि खे बि अची ॾिसो त आउं ईअं वियो हुउसि ऐं मूंखे ई अहमद मक़सूद अमीदी हिन क़िस्म जी जेका आहे डिप्टी कमिश्नर पेशकश कई आहे त खोड़ सारनि दोस्तनि चयो त हा ठीकु आहे तव्हां वञी नौकिरी कयो ऐं को मसइलो कोन्हे को हरू भरू तव्हां पंहिंजी ज़िंदगी बहितर बनाइण वारे अमल खे छॾे करे छो तव्हां हिननि क़िस्म जे शयुनि में जेको आहे शामिलु पिया थियो तंहिंजे करे तव्हां इहो अमल वञी करियो पर उन्हनि ॿियनि दोस्तनि खे बि हिन ॻाल्हि ते इत्मिनान ॾियारायो त न मुंहिंजो ज़मीर ऐं मुंहिंजी ज़मीर जो जेको फ़ैसिलो आहे उहो मुंहिंजो ज़मीर मूंखे ॿुधाए पियो त मुंहिंजी पंहिंजी ज़ात जा जेके फ़ाइदा आहिनि या मुंहिंजी फैमिली जा जेके फ़ाइदा आहिनि उहे सभई इलाही सारा नंढड़ा आहिनि बनिस्बत हिन जे त मुंहिंजी हिकिड़ी क़ौम जेका हिन मुल्क जे ठाहिण खां वठी जंहिं अज़ाब मां ऐं जंहिं तकलीफ़ मां जंहिं कर्ब मां गुज़रे पई उन कर्ब ऐं उन अज़ाब मां जेको आहे छुटकारे हासिलु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त हिन मुल्क में जमहूरियत अचे हिन मुल्क में आवाम जे आवाज़ खे ॿुधो वञे ऐं हिन मुल्क में हुन अवामी राज खे जेको आहे सो रिस्टोर करण जे लाइ असां सभिनी माण्हुनि खे पंहिंजे हिसे जी जेका आहे कोशिशि करणी घुरिजे सो उन्हनि लिखियो त पोइ पाण उन्हनि ॿुधायो आहे त पोइ मूं हुन नौकिरी जे ऑर्डर खे जेको आहे सो तरजीह न ॾिनी ऐं असां सभिनी नौजवाननि ऐं असां सभिनी शागिर्दनि गॾिजी जेको आहे सो भुटे साहिब जो जेको आहे सो शानदार हुते जेकमाबाद जे तारीख़ जो वॾे में वॾो जलसो कयो ऐं उन जलसे में जेको आहे भुटे साहिब अवाम जी ॻाल्हि कई अवाम जे मसइलनि जी ॻाल्हि कई ऐं नौजवाननि ऐं ग़रीबनि भुटे साहिब जे हिन जलसे में जेका आहे शिरकत कई जंहिंजे लाइ सॼो पाण ॿुधाईंदा वॾो साहबारा त असां मुख़्तलिफ़ गाॾियुनि ते स्पीकर्स लॻाए करे ऐं फुल बख्शापुर तंगवाणी ऐं गढ़ी खैरो ऐं जेके ॿिया इलाइक़ा हुआ उन्हनि सभिनी में असां अनाउंसमेंट कई त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेकमाबाद अचे पियो ऐं सभु दोस्त जेके आहिनि ऐं मज़लूम माण्हू जेके बि आहिनि हिन मुल्क जा जेके आम माण्हू आहिनि उहे अचो ऐं अची हुनजो जेको आहे इस्तक़बाल कयो ऐं हिकिड़ो शानदार ऐं कामयाबु जेको आहे जलसो थियो ज़ाहिर आहे हुनजे बुनियाद ते जेको आहे सो इंतिज़ामिया मथां नाराज़ हुई ऐं उन्हनि खे हिन क़िस्म जी जेका ॻाल्हि पसंदि कोन आई ऐं अॻियां सदन पाण हिकिड़ी ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं उन वक़्त जूं उन वक़्त जा हालात जेके आहिनि पेश कया अथनि ऐं पाण ॿुधाईंदो हुते जेकमाबाद में हिकिड़ो अहिड़ो बि हिकिड़ो किरदारु हो जेको लालो मिठो जे नाले सां उहो मशहूरु हो जेको हिकिड़ी उते अख़बार कढंदो हो ऐं हिकिड़े दफ़े हुन को अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ उन अख़बार में जेको आहे एडिटोरियल लिखियो ऐं अंग्रेज़नि हुननि जी अख़बार बंदि करे छॾी जॾहिं लाले मिठे जी अख़बार बंदि थी वई त हुन वरी तूतलीअ ते जेको एडिटोरियल जेको अख़बार में जो को अॻु में लिखी करे अख़बार शाया कंदो उहो एडिटोरियल हुन लिखी करे वरी उहो एडिटोरियल जेको आहे तूतलीअ जे ज़रिए सॼे शहर में पढ़णु शुरू कयो त अंग्रेज़ परेशान थियो त भई अॻु में अख़बार जेके आहिनि कुझु माण्हू पढ़ंदा हुआ या कुझु माण्हू कोन पढ़ंदा हुआ पर हाणे हीअ त वॾे आवाज़ वेठो थो सभिनी माण्हुनि खे तूतलीअ जे ज़रिए सभु शयूं ॿुधाए तंहिंजे करे हुननि हुनखे चयो बाबा चुप करे असीं तुंहिंजी अख़बार जेका पाबंदी लॻाई अथऊं उहा तुंहिंजी पाबंदी ख़तमु था करियूं ऐं तूं वञी अख़बार पंहिंजी जॻह जारी कर तूं मुड़ंदे हूअं ई कोन को त हाणे अहिड़ा अहिड़ा किरदार जिन खे ओडे साहब पंहिंजे किताब में जेको आहे सो लिखियो आहे ऐं उहे किरदार जेके आहिनि ज़ाहिर हाणे संदन हिन तहरीर खां पोइ सिंध जी तारीख़ छा बल्कि आउं चवंदो त हिन बरे सगीर में बल्कि हिन वक़्तु जेका ई दुनिया हिकिड़ी ॾाढी नंढड़े हिकिड़े ॻोठ में तब्दील थी वई आहे हली ऐं हीअ मुंहिंजी गुफ़्तगू बि जेका आहे ज़ाहिर आहे त खोड़ सारा दोस्त हीअ किताब उन्हनि पढ़ियो बि हूंदो ऐं मूं बि ज़ाहिर आहे त हीअ किताब पढ़ियो आहे त उन्हनि खे हिन किताब जे ज़रिए बि मालूमात जेका आहे मिली आहे पर गॾोगॾु जॾहिं ही आवाज़ जे ज़रिए ही जॾहिं आउं तव्हां सां गुफ़्तगू करे रहियो आहियां त हीअ बि हिकिड़ो तारीख़ जो हिसो बणिजंदो ऐं जेके रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे पूरी दुनिया में सिंधी ॿुधनि था ऐं उन्हनि जे समातुनि ते ज़ाहिर आहे हिन आवाज़ जे ज़रिए इहे ॻाल्हियूं पहुचंदियूं त सिंध ऐं सिंध में वरी असांजी में कहिड़ा कहिड़ा अहिड़ा किरदार हुआ जिन किरदारनि जो पंहिंजे पंहिंजे हिसे जी जेका आहे हिन मुल्क जे जमहूरियत जे लाइ हिन मुल्क में माण्हुनि जे आजके जे लाइ ख़ुशहाली जे लाइ जेका आहे जिदोजहद कई आहे हाणे उन शागिर्दनि जी जिदोजहद जे ज़माने में जेको ओडो साहिब जेको लिखे पियो त हिकिड़ो वॾो हिकिड़ो किरदारु हो जेको किरदारु जेको अॼु बि अलाह जी महिरबानी सां हयात आहे पर कॾहिं कॾहिं मूंखे हुन सां मिली करे या कॾहिं कॾहिं असां ईअं महसूसु कंदो आहियां त असां हुनजो ओतिरो क़दुरु न कयो आहे जेतिरो बेइज़त नेशन या बेइज़त जेको आहे क़ौम असांखे हुन माण्हू जो क़दुरु करणु घुरिजे हुनजो ज़िक्र जेको ओॾे साहिबु लिखियो आहे उहो साईं जाम साकी आहे जेको हुन ज़माने में सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो सदर चूंडियो वियो ऐं सिंध सां
जेके जुठियूं हुयूं सिंध सां, जेके उन ज़माननि में हालतूं हुयूं, ऐं जंहिं तरीक़े सां सिंध 1 यूनिट जे कहरी जेका कोट हो या 1 यूनिट जी जेका कहरी हिकिड़ी ज़ंजीर हुई, हुन में जकड़ियल हुई सिंध। ऐं उन वक़्त में सिंध जे अदीब आहिनि, सिंध जे शागिर्द आहिनि, सिंध जे ॾाह आहिनि, सिंध जे उन्हनि उन क्लास जे माण्हुनि जंहिंमें सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो पंहिंजो वॾो रोल हो, जंहिंमें सिंध जे असांजे कहाणीकारनि जो हिकिड़ो वॾो रोल हो, ऐं जंहिंमें सिंध जे असांजे शागिर्दनि जो हिकिड़ो तमामु वॾे में वॾो जेको रोल हो, ऐं जंहिंमें सभु मादर इल्मियूं, जंहिंमें उन ज़माने में लियाकत मेडिकल कॉलेज हूंदो हो या महिराण इंजीनियरिंग कॉलेज हूंदो हो, जेको सिंधी यूनिवर्सिटी सां हुनजी एफिलिएशन हूंदी हुई। उन्हनि में ऐं ज़रई जेका यूनिवर्सिटी असांजी टंडोजा माज जी, उहा बि उन ज़माने में जेका आहे सा ज़ाहिर आहे त उनजो ओतिरो वॾो जेको आहे सो जंहिं ज़माने जीअं हिन वक़्तु हुनजी वॾी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, हुन जूं वधीक इलाही सारियूं फैकल्टियूं आहिनि, पर उतां जे नौजवाननि, उतां जे शागिर्दनि ऐं पोइ वरी सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि ऐं हाई स्कूलनि जे नौजवाननि, जंहिंमें ज़ाहिर आहे त जाम साकी जो ऐं ओडे साहब जो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ लाला कादिर हो या मसूद नूरानी हो या यूसुफ तालपुर जो पाण ज़िक्र कयो अथनि या यूसुफ दखाणी जो पाण ज़िक्र कयो अथनि, त इहे उहे माण्हू आहे जिन शागिर्द सियासत खे अॻियां वधाइण में जेका पंहिंजो हिकिड़ो वॾो रोल प्ले कयो आहे। उन ज़माने में सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जेका आहे उहा वजूद में अची चुकी हुई, ऐं उन जे ज़रिए जेको आहे सो जंहिंमें प्रोफेसर जेको अॼु जो प्रोफेसर पोइ एजाज़ कुरैशी आहे जेको उहो या ॿिया अहिड़ा यानी खोड़ हिन किताब में जेके आहिनि हिकु हिकु दोस्त जा जेके आहिनि नाला ॾिनल आहिनि, उन्हनि माण्हुनि जेको आहे जंहिंमें अहमद ख़ान जमाली जेको पोइ कराची में KEC में इंजीनियर हो, त उन अहमद ख़ान जमाली जो ज़िक्र आहे, घनश्याम प्रकाश जो जेको आहे ज़िक्र आहे, यानी खोड़ उहे साथी आहिनि। इन किताब खे पढ़ण सां गॾोगॾु तव्हांखे सिंध जी हिकिड़ी सियासी बसीरत जी ऐं सियासी जिदोजहद जी हिकिड़ी जेका तारीख़ असांखे मिलंदी। त जाम साकी जॾहिं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो सदर चूंडियो वियो त पोइ 4 मार्च 1967 ते शागिर्दनि हैदराबाद में 1 यूनिट जे ख़िलाफ़ जुलूस कढियो, ऐं जंहिं ते पोइ हितां जो जेको हैदराबाद जो जेको डिप्टी कमिश्नर हो उन जुलूस ते जेको आहे हमिलो करे विधो ऐं शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां हुननि ते लाठी चार्ज थी हुई। ऐं ज़ाहिर आहे इहो 4 मार्च जा असां वटि जेके मुख़्तलिफ़ असांजा हीरोज़ आहिनि, जंहिंमें मामा यूसुफ लिगारी बि हुन में शामिल आहे, ऐं हुन में गॾोगॾु ॿिया जेके दोस्त आहिनि जिन हिते राजपूताना वटि जेको आहे हुननि जॾहिं हमिलो थियो, शागिर्द जेको आहे जुलूस कढी पिया, त उन खां पोइ उनजे वेरी सेकेंड डे ते जेको आहे सो जाम साकी खे गिरफ़्तार कयो वियो ऐं खेसि जेको आहे वरी नारा जेल जेको आहे मोकिलियो वियो। हाणे वरी इहो 4 मार्च यानी 5 मार्च ते खेसि गिरफ़्तार करे नारा जेल मोकिलियो वियो। वरी साॻियो ई जेको असांजो जाम साकी आहे हुनखे 8 मार्च 1968 ते ॿीहर गिरफ़्तार कयो वियो ऐं मथिसि जेको ओडे साहब लिखियो आहे त सख़्तु तशदुद कयो वियो, जिस्म ते सिगरेटनि जा ॾंब ॾिना विया, रातियुनि जूं रातियूं खेसि जाॻायो वियो ऐं इन हद ताईं हुन सां जेको आहे सो हालतूं कयूं वयूं ऐं खेसि शाही किले जो बादी बनाइण जी साज़िश जेका रिथी वई। पर उन ज़माने में ज़ाहिर सिंध जा जेके वॾा अहम किरदार जंहिं डिप्टी कलेक्टरी छॾे करे सिंध जे हारनि जे काज़ खे जेको आहे सो अॻियां वधायो, सो कामरेड हैदर बख़्श जतोई जाम साकीअ जे आज़ादी जे लाइ जाम साकीअ खे शाही किले में जेको क़ैद करण जी साज़िश थी वई हुई। ऐं उन ज़माने में इहो त शाही किले में जेको बि माण्हू क़ैद थी वियो त उनजो उतां खां लाश मोटंदो हो, पर शाही किले जो बांदी को बि पंहिंजनि हथनि पेरनि सां या सॼनि टंगुनि सां या पंहिंजी हयातीअ में जेको आहे उतां खां करे न मोटियो। उनजे करे इहो ख़ौफ़ थी पियो त जाम साकी जेकॾहिं शाही किले लाहौर जो बांदी बणिजी वियो हलो त पोइ में बि उनजी हयाती जेका आहे उहा महफ़ूज़ न रही सघे। उन करे साईं हैदर बख़्श जतोई वॾी जिदोजहद कई ऐं उन जिदोजहद जे पादाश में जेको आहे हुकूमत खे इहा ज़रूरत न थी जो पोइ जाम साकी खे जेको आहे सो शाही किले जो असीर बनाए। हालांकि हाणे हिस्ट्री त पोइ अॻियां ॿुधाए थी त उहो ई वीचारो जाम साकी जेको आहे सो अॻियां हली पोइ शाही किले जो जेको आहे असीर बनियो। पर ही उन ज़माननि जो ज़िक्र आहे जेको साईं पंहिंजे आत्म कथा में लिखियो आहे त वरी उन में अॻियां हली हू लिखियो त फेब्रुआरी वरी 1969 में खेसि आज़ादु कयो त वरी 1969 में खेसि चोथों भेरो वरी गिरफ़्तार कयो वियो। पहिरीं खेसि हैदराबाद ऐं पोइ पिशावर जेल में रखियो वियो। त
त हिकिड़ो सिंध जो माण्हू उनखे गिरफ़्तार कयो थो वञे ऐं उनखे गिरफ़्तार करण खां पोइ उनखे कुझु ॾींहं हैदराबाद रखियो थो वञे, उन खां बाद में वरी जेको आहे हुनखे पेशावर जेल में जेको आहे रखियो थो वञे। वरी 5 दफ़ो खेसि जॾहिं गिरफ़्तार कयो वियो त खेसि मच जेल में रखियो वियो हुयो। हाणे तारीख़ ॾिसो कहिड़े अजीब क़िस्म जी तारीख़ असांजे अॻियां पेश पई थिए ऐं उनजा रुख़ पिया पेश थियनि त 1971 में जॾहिं अञा यहया खान जी जेका हुकूमत हुई, मार्शल आई, त हुन में खेसि संदसि रुपोशीअ दौरान यानी जाम फाकी खे 1 साल सख़्तु कोरे जी सज़ा ॾिनी वई ऐं हुकूमत मटिजी वई हली ऐं हुकूमत जेका आहे सा वरी 1972 में जेका आहे सा भुटे साहिब जी अची वई हली। पर इन पीरियड जे दौरान जॾहिं कुझु दोस्तनि भुटे साहिब सां जेका आहे सा इन क़िस्म जी हाल अहिवाल कयो त भई तव्हां महिरबानी करे जाम फाकी जेको आहे उन ते ॾिसो था हुनजी हिकिड़ी जमहूरियत जे लाइ जिदोजहद आहे, तव्हां हुनखे इन मामले में जेको आहे हाणे आज़ादी ॾियारा रहियो। त ख़ुदि भुटे साहिब जहिड़े माण्हू चयो त बाबा ॾिसो हुन ते वॾा चिड़ियल आहिनि ऐं हुन ते मथियां चिड़ियल आहिनि, तंहिंजे करे भई आऊं जाम फाकीअ जे लाइ कुझु नथो करे सघां ऐं आऊं हुनखे को बि रिलीफ नथो ॾेई सघां ऐं आऊं हुनखे कंहिं क़िस्म जी जेका आहे बेनिफिट नथो ॾेई सघां। ऐं ईअं हली जाम फाकी खे 1972 में गिरफ़्तार कयो वियो ऐं पोइ खेसि मुल्तान जेल में रखियो वियो। इन्हनि सॼिनि सूरत हालुनि में ज़ाहिर आहे त ओॾे साहब जूं बि जेके इन सॼे अमल जे दौरान जेके इनखे पंहिंजूं जेके जिदोजहद हुई, उन जिदोजहद जे दौरान लाला कादिर एंटी वन यूनिट जेका आहे मूवमेंट जेका हली पए उन में हुन जेका सिंध मारवाड़ा जेका स्टूडेंट फेडरेशन ठाही हुई, उन वरी उन ई दौर में जेको आहे सो जेके जॾहिं यहया खान चयो त भई आउं 70 में इलेक्शन करारायां पियो त सिंध जे शागिर्द आहिनि, सिंध जे पढ़ियल लिखियल अदीबनि ॾांहनि या कोशिशि कई त भई सिंधी में वोटर लिस्टूं जेके आहिनि छपजनि ऐं उहे सिंधी में वोटर लिस्टूं न पे छपियूं हुयूं। जॾहिं त पाण बि लिखियो अथनि त अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं अंग्रेज़ अमलदार जेको थींदो हो त उन अंग्रेज़ अमलदार जे लाइ जेको इहो ज़रूरी हूंदो त पहिरीं हुनखे सिंधी अचे। त अंग्रेज़नि जे दौर में बि सिंधी ॿोलीअ खे इम्पोर्टेंस हुई, अंग्रेज़नि जे ज़माने में बि सिंधी ॿोली जेका आहे हुनखे बराबरि जी हैसियत ॾिनी पई वई। और बदकिस्मती सां हिन मुल्क ठाहिण सां काइदे आज़म जेको फ़ैसिलो कयो त भई बंगाली जेके उन ज़माने में 56% असांजी आबादीअ जो रखंदा हुआ तनासिब ऐं उन्हनि 56% आबादी तनासिब वारनि माण्हुनि जी बंगाली ॿोलीअ खे बि एतिरी इम्पोर्टेंस कान ॾिनी वई। पर उर्दू ॿोली जेका उन ज़माने में इंतिहाई जेके कलील तइदाद असां वटि हिकिड़ो माइग्रेट करे आयो जेको इंडिया खां उन्हनि जो हूंदो हो, उन्हनि जी ॿोली जेका आहे उनखे सॼी मुल्क जी क़ौमी ॿोली वारो अमल करारायो वियो। पाण बि इहो चओ अथनि त ॾिसो ॿोलियूं सभु भलियूं हूंदियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजी बि राय आहे त ॿोली का बि कंहिं ॿोलीअ जी दुश्मन कोन हूंदी आहे। ॿोलियूं सभु ॾात ऐं इल्म खे अॻियां वधाइण जे लाइ पंहिंजे पंहिंजे हिस्से जो किरदारु अदा कंदियूं आहिनि। पर ज़ाहिर आहे त अक्सरियत जे मथां जेकॾहिं कंहिं अक़लियत खे ज़ोरी ज़बरदस्ती जो मड़ियो वेंदो त पोइ ज़ाहिर आहे बग़ावत जेका थींदी ऐं माण्हू जेके आहिनि उन सॼनि ॻाल्हियुनि खे तस्लीम करण खां इनकार कंदा। तो उन ज़माने में जॾहिं लाला कादिर हैदराबाद में ओल्ड कैंपस वटि बुख हड़ताल मरण घणीअ ताईं जो ऐलान कयो ऐं पाण जी बुख हड़ताल ते वेठो त पोइ सॼी सिंध में मुख़्तलिफ़ दोस्तनि सोचियो त भई इन क़िस्म जी बुख हड़ताल में हुन सां यकजहती कई वञे। जेक बाबा जे शागिर्दनि जॾहिं इन क़िस्म जी रिथ रिथी ऐं सोचियो सभई माण्हू इन अमल जे लाइ परेशान आहे त भला हिन बुख हड़ताल में शुरूआति केरु करे त ओॾे साहब चयो त भई इहा बुख हड़ताल जी शुरूआति आऊं कंदुसि ऐं 100 कलाकनि जी बुख हड़ताल ते आऊं वेंदुसि। ऐं पोइ पाण जेकमाबाद में जेको 100 कलाकनि जी बुख हड़ताल जे लाइ वेठा त खेनि 15 नवंबर ते जेको आहे गिरफ़्तार कयो वियो ऐं ज़ाहिर आहे त 15 नवंबर ते उन्हनि खे गिरफ़्तार करे मार्शल रेगुलेशन 16 अरिड़हं तहत उन्हनि जो चालान कयो वियो ऐं पोइ खेनि सखत जेल जो मोकिलियो वियो। त हाणे इहा पहिरीं हुननि जी गिरफ़्तारी हुई जेका उन्हनि खे बाक़ाइदा गिरफ़्तार थियणो पियो ऐं जेल वञणो पियो। त हिकिड़ो उहो नौजवान हिकिड़ो उहो जेको आहे शागिर्द जंहिं शागिर्द जे लाइ माने फैमिलीअ जो इहो दबाव हुजे या जंहिं शागिर्द मां संदसि घर वारनि खे इहा उमेद हुजे त हू अमली ज़िंदगीअ में का नौकिरी कंदो, का माना फैमिलीअ खे जेका सपोर्ट जे लाइ पंहिंजो जेको हिसो पती अदा कंदो ऐं जॾहिं हुन फैमिलीअ खे बि मुख़्तलिफ़ कारणर्स खां या ख़बर पइजी वञे हली त भई हिनखे त म्यूनिसिपल में नौकिरी जे लाइ बि ऑफर थी हुई पर हिननि उहा नौकिरी जेका क़बूल कोन कई बल्कि हिननि वरी अञा वधीक अॻियां हली जिदोजहद कई ऐं हिन क़िस्म जा अमल कया जंहिंजे करे हिननि खे
जेल जो जेको मुंहुं ॾिसणो पियो। ऐं उतां खां पोइ जेके ओडे साहिब पंहिंजी अमर खे ख़त लिखिया आहिनि या जंहिं तरीक़े सां हुन मुख़्तलिफ़ दोस्तनि खे जे ख़त लिखिया आहिनि या हुननि खे सम्झाइणियूं ॾिनियूं आहिनि या छा की भई हीउ हिकिड़ो अहिड़ो अमल आहे, हिते असीं सभु दोस्त लूडे रांदि रहूं था, हिते असांखे शहरी ऐं इफ़्तारीअ जे लाइ खारियो वञे थो, मानी टिकी खाराई वञे थी, शाम जो असांखे देरि सां अख़बारूं मिलंदियूं जेके असीं पढ़ूं था। ऐं काफ़ी पोइ हुन ज़माने में ॿिया बि सिंध जा नौजवान शागिर्द जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिन जेल में विया ऐं हुननि हिन वोटर लिस्टुनि छपाइण वारे अमल जे लाइ जेका हिकिड़ी वॾी जिदोजहद कई ऐं उनजे पादाश में हुननि सभिनी दोस्तनि खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जो गिरफ़्तार करे रखियो वियो हुयो। हाणे इन में जेका ओडे साहिब जेकी शयूं लिखियूं आहिनि उन में ॾाढी हिकिड़ी हुन भलियूं शयूं जेके आहिनि हिन किताब में बि ॾिनियूं आहिनि त भई लतीफ़ सरकार जा जेको हिकिड़ो शहर हो सूर्यमनी सोब के दिल जा वहम विसार हण बाला विड़ भाकरे आदि ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। हाणे इहो उन लतीफ़ साईं जे इन बेत खे बि उन पंहिंजे ॻाल्हि में रखियो आहे त भई सिंध जे शाइरनि, सिंध जे अदीबनि, सिंध जे मुफ़क्किरनि, सिंध जे शागिर्दनि जेका जिदोजहद कई उन में वरी शाइरनि उन जिदोजहद खे वधीक बूस्टअप करण जे लाइ, शाइरनि उन जिदोजहद खे वधीक अॻियां वधाइण जे लाइ इन शाइरी सिरजी उन ज़माने में। मरंदासीं न मिटीअ मां पंहिंजे जुड़ंदा कई ॼाम, नवां नवां मतवाला ईंदा हणंदा तिन जी हाम। हाणे इहो शेख अयाज़ हो जंहिंजी हुई को कीअं न डोड़े मक़तल ॾे आरत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾे था ज़ुल्फ़ छिकनि ज़ंजीरुनि जा। शेख अयाज़ हिन क़िस्म जी शाइरी पे कई, आज लाल लवो जे सरगम ते थी धरती मुंहिंजी रक़्स करे, मुहेॾा थिया गद्दारनि जा बेशरम वॾेरनि पीरनि जा। त इहा माना ही शाइरी जेका आहे शेख अयाज़ जी आहे जेका ओॾे सां पंहिंजे किताब में बि ॾिनी आहे त अॼु हर कंहिंजो ही रायो आहे तो नींहुं अयाज़ निभायो आहे, तो ॻाता गीत बग़ावत जा, तो लाथा रंग ज़मीरनि जा। गॾोगॾु अब्दुल करीम गदाई साहिब जो जेको शहर आहे उहो बि पाण ॾिनो अथनि, नौजवान साथियो सिंध जा वारसो साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे, मूंखे सिंध जी जल जो आहे कसम त जीअं आसीनू ऐं सीने में दम थिए देस ख़ातिर जो सिर भी कलम साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे। हाणे इन में काफ़ी ॿी बि उन ज़माने जी जेका शाइरी आहे जंहिंमें न्याज़ हिमायूनी जी शाइरी आहे, कुझु ॿियनि साथियुनि जी शाइरी आहे, सो उन्हनि सभिनी शयुनि खे साईं इन पंहिंजे किताब में जेको रिकॉर्ड कयो आहे उहो वरी उहा शाइरी सिलेक्टेड शाइरी जेका ॾिनी आहे त भई उन ज़माने में हिन हिन क़िस्म जा जेके आहिनि शाइर आहे। ऐं गॾोगॾु जीअं मूं पहिरें ज़िक्र कयो त क़ाइदे आज़म जेको आहे इहो जेको फ़ैसिलो कयो त अक्सरियत जेका आहे हुन अक्सरियत जे मथां हिकिड़ी अक़लियत जी जेका आहे ज़बरदस्ती ॿोली मञण वारो अमल कयो वियो। सो जॾहिं 1948 में हुकूमत उर्दू खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो त उनजे नतीजे में 21 फरवरी 1952 में ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि एहतजाज कयो ऐं पुलिस फायरिंग कई। 5 शागिर्द जेके आहिनि उन ज़माने में शहीद थी विया ऐं काफ़ी शागिर्द वरी हुन में ज़ख़्मी थिया। ओडे साहिब हुननि शागिर्दनि जा नाला बि लिखिया आहिनि जंहिंमें अब्दुलसलाम हो, रफ़ीदीन अहमद हो, सूफ़ी रहमान हो, अब्दुल बरकत हो ऐं अब्दुल जब्बार हो। ही उहे ॿोलीअ जा शहीद हुआ जिन उन ज़माने में बंगाली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण जे लाइ ढाका यूनिवर्सिटी में एहतजाज कयो ऐं पोइ पुलिस हुननि खे फायरिंग करे हिननि 5 नौजवाननि खे जेको आहे शहीद करे वरितो। 2000 में जेको आहे यूनेस्को वारनि दुनिया सॼी में ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो पोइ मल्हाइण जे लाइ उहो बि इन ढाका यूनिवर्सिटी में जेके हिननि नौजवाननि क़ुर्बानी ॾिनी हुनजे बदौलत पोइ यूनेस्को जो फ़ैसिलो कयो त भई सॼी दुनिया में जेको आहे सो क़ौमी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो जो इन तारीख़ ते मल्हायो वञे ऐं उहो हाणे हिन वक़्तु हर साल इन क़िस्म जो आलमी तौर ते ॾिहाड़ो जो मल्हायो वञे थो। साईं जेका हिन में तारीख़ लिखी आहे उन तारीख़ में ज़ाहिर आहे हुन ॿुधायो आहे त भई 1940 जे करारदाद खे ख़तमु करे जॾहिं मुल्क जुड़ियो ऐं जॾहिं मुल्क हलियो पिए त बदकिस्मती सां हुन मुल्क में ॾिसो न कहिड़े कहिड़े क़िस्म जूं शयूं जेकियूं आहिनि। त ओडे साहिब हिन सॼे ज़माने जी तारीख़ खे पंहिंजे किताब में जेको आहे शामिलु कयो आहे जंहिंमें हुन ॿुधायो आहे त भई जेकॾहिं हिन मुल्क में जेका शुरूआत में हिन मुल्क जे जुड़ण जी जेका तारीख़ हुई या जेका 1940 वारी करारदाद हुई उनखे ख़तमु करे जॾहिं मुल्क आज़ादु थियो त वरी 1935 वारो जेको अंग्रेज़नि वारो एक्ट हो ऐं उहो असां वटि लागू कयो वियो जंहिंसां मर्कज़ मज़बूत ऐं बाख़्तियार बणिजी वियो हुयो। ऐं ज़ाहिर आहे त उहो जेको 1940 वारी करारदाद में जेके सूबा या जेके ई अॻु में पहिरियां जेके मुल्क हुआ जेके पाकिस्तान जे नाले में हिकिड़ी फेडरेशन में शामिलु थिया हुआ उन्हनि खे जेके अॻु में अख़्तियार 40 जे करारदाद में चया विया त जेकॾहिं माना अॻियां हली चाहिनि त ही उन खां अलॻि बि थी सघंदा
ऐं सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ी फेडरेशन हूंदी, हुन फेडरेशन में सभिनी खे बराबरी जा हक़ ॾिना वेंदा, त उहे सभु शयूं ज़ाहिर आहे असांजे मुल्क में न हलियूं। अंग्रेज़नि वारो वरी 1935 वारो जेको एक्ट हो हुनखे लागू करे ऐं असांखे हुन बुनियाद ते अॻियां वधायो वियो। पाण इहो बि लिखियो अथनि त ज़ाहिर आहे त काइद एज़म जंहिं पंहिंजे वज़ीर एज़म खे मुक़ररु कयो, वठी आयो, ऐं ज़ाहिर आहे त उहो जॾहिं हिते आयो लियाकत अली ख़ान, त लियाकत अली ख़ान वरी जंहिं इस्टेब्लिशमेंट चवण ते हलणु खपंदो हो हुन वरी उन्हनि सां घटि पंहिंजी एफिलिएशन या पंहिंजी जेका हिमायत हुई उहा कई। हुन वरी उर्दू ॻाल्हाइण वारा जेके दोस्त हुआ, जेके सिविल ब्यूरोक्रेसी में बि उन ज़माने में इंडिया में आहे, उन्हनि खे घणे खां घणनि खे हिते पाकिस्तान में घुराए करे सिविल ब्यूरोक्रेसी खे अॻियां वधाइण में जेको पंहिंजो रोल प्ले कयो। ऐं हुनजी वरी उन्हनि धुरनि सां घणे खां घणी जेका एफिलिएशन हुई, जंहिंजो नतीजो इहो थियो जो 1951 में खेसि साईं जेके लफ़्ज़ लिखिया क़ाइदे मिलत मां फिराए शहीद मिलत कयो हुयो। लियाकत अली क़ाइदे मिलत वज़ीर एज़म लियाकत अली ख़ान हो, सो क़ाइदे मिलत मां फिरी करे शहीद मिलत लियाकत अली ख़ान थी वियो। ऐं ज़ाहिर आहे त रावलपिंडी में अकबर नाले हिकिड़े हमराह जेका आहे खेसि गोली हणी विधी ऐं एॾी वॾी सिक्योरिटी वरी हुन अकबर खे कंहिं पुठियां खां वरी ॿिए कंहिं गोली हणी विधी। ऐं गॾोगॾु पाण पंहिंजे किताब में लिखियो अथव न, मूं ॿियनि हंधि बि पढ़ियो त नेहरू हिकिड़े दफ़े खिली चयो त आऊं वञा पंहिंजी धोती बि जेका आहे कोन थो मटायां त पाकिस्तान में जो वज़ीर एज़म जेको आहे मटिजो वञे हले। त पाण संदनि किताब में जीअं ॿुधायो अथव न 1951 खां वठी 1958 ताईं 7 सालनि में असां वटि 7 जेके आहिनि उहे वज़ीर एज़म जेके आहिनि असीं मटाए चुका हुआसीं। सो इहे सॼी सूरत हाल स्पेशली जेके नंढा सूबा हुआ या असांजा जेके बंगाली साथी हुआ, उन्हनि खे इलाही सारी जेके आहिनि से तकलीफ़ूं हुयूं। ऐं ज़ाहिर आहे हिते हमेशह तजुर्बा कया विया। पहिरीं सिविल ब्यूरोक्रेसी जेका आहे उन सॼी हुकूमत हलाई पे ऐं अॻियां हली पोइ वरी जॾहिं इस्कंदर मिर्ज़ा जे मार्शल लॻाई 1950 में, त पोइ अयूब ख़ान सिकंदर मिर्ज़ा खे चलतो करे पाण वरी हुकूमत जो बाग़डणी थी वेही रहियो। ऐं गॾोगॾु हुननि इहा बि हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत तारीख़ी लिखी आहे पंहिंजे किताब में त 1950 खां 1970 ताईं ओलह पाकिस्तान में 11 करोड़ ऐं 334 पैसा ख़र्च, ऐं जे मशरक़ी पाकिस्तान में सिर्फ़ु 4 करोड़ ऐं 593 पैसा जेके आहिनि यानी ख़र्च कया विया हुआ। हाणे इन सॼे पीरियड जे दौरान जेकॾहिं असीं इहा डेटा जेकॾहिं पाण जेका ॿुधाई अथनि त भई हेतिरा करोड़ जेके आहिनि ख़र्च कया विया ओलह पाकिस्तान ते, यानी असां हिकिड़ो मशरक़ी पाकिस्तान थी चयो ऐं हिकिड़े पाकिस्तान खे असां मग़रबी पाकिस्तान जो नालो ॾिनो। त जेको ओलह पाकिस्तान ऐं जेको असांजो ओभर पाकिस्तान हो, उन में जेकॾहिं अंगनि अखरनि खे ॾिसजे त ॾिसो केतिरा घटि पैसा जेके आहिनि उहे ख़र्च कया विया आहिनि 56% आबादीअ जे मथां, ऐं केतिरा जेके आहिनि वधीक पैसा ख़र्च कया विया आहिनि जेका असां वटि 44% बाक़ी आबादी उनजे मथां। त इन मां ई सॼियूं इहे फीलिंग्स जेके आहिनि जनरेट थियनि थियूं त भई इहे सॼा जेके धंधा हुआ या रियासत जा जेके रवैया हुआ उहे रवैया ई इन क़िस्म जा हुआ जिन हथ सां हिन सॼे अमल खे जेको आहे जोड़ियो त हिन मुल्क जो जेको आहे बंटवारो थिए या हिन मुल्क जो जेको आहे विरहाङूं थिए ऐं हीउ मुल्क टुटे। ऐं उहो ज़ाहिर आहे अॻियां हली असां उन्हनि सभिनि शयुनि खे ॾिठो त थियूं। यया ख़ान जे नाले पाण लिखियो अथनि त जेको यया ख़ान हो उहो आयो त उन अची इहा ॻाल्हि तस्लीम कई त भई वञूनट खे जेको आहे तोड़ियो वञे, छाकाणि जो हुन महसूसु कयो पियो त भई हिते हिकिड़ी एॾी वॾी जिदोजहद हली आहे वञूनट खे तोड़ण जी। ऐं गॾोगॾु वरी हुन इहो चयो त भई हिकु माण्हू हिकिड़ो वोट, छाकाणि हिन खां अॻु में त अयूब ख़ान जेको सिस्टम शुरू कयो उहो बि हो त भई BD सिस्टम, ऐं हुन सॼे मुल्क में कोई 80,000 जेके आहिनि BD जा मेंबर जेके आहिनि से चूंडा रहिया। ऐं पोइ वरी जॾहिं हुनजी थी मुक़ाबिलो थियो फातिमा जना जो त ज़ाहिर आहे भुट्टो साहब बि उन ज़माने में अयूब ख़ान जो राइट हैंड हो ऐं उन्हनि सभिनी इस्टेब्लिशमेंट ऐं ॿियनि इदारनि ऐं उन्हनि गॾिजी करे तारीख़ी धांधलियूं करे जो फातिमा जना खे हारायो ऐं अयूब जेको आहे उहो वरी हिन मुल्क जो सदर थी वेही रहियो। यया ख़ान जॾहिं हुनखे टेक ओवर कयो त पोइ यया ख़ान हिन ॻाल्हियुनि खे तस्लीम कयो त हिकिड़े माण्हूअ जे बुनियाद ते 1 पर्सन 1 वोट जे बुनियाद ते हिन मुल्क में असां इलेक्शन कराराईंदासीं। ऐं ज़ाहिर आहे त पोइ हुन
आबादीअ जे बुनियाद ते बि उन ज़माने जे मशरक़ी पाकिस्तान जूं जेके ज़ाहिर आहे त सीटूं जेके आहिनि वधायूं ऐं अहिड़े तरीक़े सां जेको क़ौमी असेंबली जो ऐवान हो उन में टोटल जेके आहिनि से 300 सीटूं हुयूं ऐं 300 सीटुनि मां 167 सीटूं उन ज़माने में खटे आयो हो शेख मुजीबुर रहमान ऐं ज़ाहिर आहे उते सिर्फ़ु 2 सीटूं हुयूं जंहिंमें हिकिड़ी नूरुल अमीन जी ऐं राजा त्रिदेवराय जी सिर्फ़ु उहे 2 सीटूं जेके आहिनि से उन्हनि मशरक़ी पाकिस्तान में खटियूं हुयूं बाक़ी सभई सीटूं जेके आहिनि उहे अवामी लीग खटे चुकी हुई ऐं हिते वरी जेकॾहिं असीं ॾिसूं त बलोचिस्तान में जेका नैप हुई उहा इहे सीटूं खटे चुकी हुई ऐं सूबे सरहद में बि काफ़ी सारी सीटूं जेके हुयूं उहे जेके तरक़ी पसंदि सोच रखंदड़ माण्हू आहे उन्हनि खटियूं हुयूं त इन बुनियाद ते मशरक़ी पाकिस्तान जूं उहे सीटूं अवामी लीग वारियूं ऐं अवामी लीग जा जेके हिते इतिहादी दोस्त हुआ उन्हनि जूं जेके सीटूं हुयूं उहे गॾाए करे हू वफ़ाक़ी गवर्नमेंट जेके आहिनि ठाहे सघिया थे पर ज़ाहिर आहे त इहो सभु थियणु जेको आहे न ॾिनो वियो ऐं जॾहिं इहो सभु थियणु न ॾिनो वियो त पोइ हुनजे नतीजे में इहो थियो त 30 लख बंगालियुनि जेका आहे क़ुर्बानी ॾिनी 30 लख बंगाली जेके आहिनि उहे मारिजी विया हलिया 10 लख बंगाली औरतुनि जी जेका असमत दरी थी वई हली ऐं ज़ाहिर आहे त वरी काफ़ी तइदाद में जेके उहे कुंवारियूं जेके आहिनि बंगाली नियाणियूं बि हुयूं जिन जी बि असमत दरी थी वई हली ऐं ज़ाहिर आहे त अलशम्स ऐं अलबदर जा जेके दोस्त हुआ उन्हनि बि पंहिंजे हिसे जो जेको आहे रोल प्ले कयो ऐं आख़िर में अॻियां हली जेके हिन तारीख़ी लफ़्ज़ लिखिया आहिनि जनरल टिका खान जीअं उते चयो पिए त असांखे बंगाली नथा खपनि असांखे सिर्फ़ु बंगाल जी सरज़मीन बि खपे ऐं उन खां पोइ इंडिया उते इंटरवीन कयो ऐं जॾहिं इंडिया उते इंटरवीन कयो त पोइ ज़ाहिर आहे त अॻियां हली जनरल न्याज़ी जेको आहे जनरल अरोड़ा जे साम्हूं ऐं माणेकशॉह जे साम्हूं ढाका स्टेडियम में सरेंडर कयो पंहिंजे हथनि सां पंहिंजा बिला लाहे करे पेश कया ऐं असां उहा जंग जेका आहे हाराई ऐं बांग्लादेश जेको आहे वजूद में अची वियो हलियो हाणे हिते हुन खां पोइ पाण लिखियो अथनि पंहिंजे किताब में त जेका जमहूरी हुकूमत चइजे अवामी हुकूमत चइजे भुट्टे साहिब जी शिकिल में जेका शुरू थी त बलोचिस्तान में नेप जी हुकूमत हुई ऐं कामरेड जाम साकी वरी उन ज़माने में नेप जो जेको आहे मर्कज़ी जॉइंट सेक्रेटरी हो ऐं होॾां वरी इहा हो त कामरेड खे जजाए दौर में जेका मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो पियो त साल जी सज़ा आयल हुई ऐं जॾहिं शागिर्दनि ऐं सिंध जे सुञाण दुरनि भुट्टे साहिब खे चयो त भई इहा सज़ा हुननि जी ख़तमु कई वञे हिकिड़े मिलिट्री जो डिक्टेटर हो उन जाम खे हिकिड़ी हुनजे एब्सेंस में जेका सज़ा ॾिनी आहे त बकौल साईं पंहिंजे जेको किताब में लिखियो आहे जल मशहर जल में त भुट्टे साहिब चयो त भई वॾा हुन ते नाराज़ आहिनि ऐं कामरेड ते जेको आहे फ़ौज नाराज़ आहे तंहिंजे करे ऐं आऊं इहा सज़ा ख़तमु नथो करे सघां ऐं वरी पाण लिखियो अथनि त कामरेड जीअं त मर्कज़ी जॉइंट सेक्रेटरी हो ऐं बलोचिस्तान में नेब जी हुकूमत हुई त कामरेड खे हुते वरी इलाही सारो प्रोटोकॉल मिलियल हो ऐं बलोचिस्तान में उहो रुपोश थी रहंदो हो हिकिड़े दफ़े पाण लिखियो अथनि त हू झटपट आयो ऐं जंहिंखे अॼु असीं डेरा अलायार था चऊं ऐं उहो ज़ाहिर आहे त जेकमाबाद खां जेको आहे 4 किलोमीटर परे हो सो सभिनी शागिर्दनि खे ओडे साहिब चयो त मूं ॿुधायो त बाबा जाम साकी जेको आहे हिते वेठो आहे ऐं पाण सभई हलूं हुन सां मिलण जे लाइ त चई त असां वियासीं जाम सां जेको आहे मिलण जे लाइ त भई कचहरी करूं तो चई त हाणे उते जॾहिं पहुतासीं त जाम जो प्रोग्राम वरी उस्ताद महमद ते हो रखियल सो उते जो जेको STM हो उन उन्हनि खे गाॾी ॾियण जी ॻाल्हि कई पर जाम उन खां गाॾी बि न वरिती ऐं जाम बस स्टैंड ते अची बीठो त उते जेको ट्रैफिक जो जेको सार्जंट हो उहो वरी बीठल बस में माण्हू जेके वेठल आहे उन्हनि खां ज़बरदस्ती सीटूं ख़ाली करण जे लाइ बस में अंदरि चढ़ी वियो त जाम पुछियुसि त हीअ तव्हां छा पिया करियो तव्हांजे लाइ जॻह जो को बंदोबस्तु कयां त जाम साहिब चवनि त बाबा ईअं असीं माण्हुनि खे उथारे ऐं उन्हनि जी जॻह ते असीं न वेहंदासीं सो ओडो साहिबु लिखे पियो त जाम साकी छा कयो बस जे छित ते पाण बि चढ़ी वेठो ऐं ज़ाहिर आहे त असीं पोइ जाम सां गॾु बस जे छित ते चढ़ी वेठासीं बस जे छित ते जॾहिं असीं चढ़ी वेठासीं त उते छित ते कुझु 20-25 घटा बि जेके आहिनि उहे माण्हू खे खणो पिया हलिया कुझु छित ते ॿिया बि माण्हू वेठल हुआ छो जेॾी महिल का ब्रेक लॻे त इहे सॼा घटा जेके आहिनि वरी असांजे मथां अचो चढ़नि ऐं अहिड़े तरीक़े सां जॾहिं असीं
सफ़र कटे करे उस्ताद मोहम्मद पहुतासीं त उते जेके बि जाम जे इस्तक़बाल जे लाइ माण्हू बीठल हुआ, साथी बीठल हुआ, उन्हनि जॾहिं बस जे छित तां ई असांखे हलंदे ॾिठो त उन्हनि जे दिलि में जाम जे लाइ अञा वधीक हिकिड़ो अहसास बि पैदा थियो, मोहबत बि पैदा थी ऐं हुनजे अवाम दोस्त किरदारु, छाकाणि जो हुनखे ईअं ॿिनि वॾनि वारी जेका था चपल पातल हूंदी खाधी आहे, हुनखे ईअं कपिड़ा पातल हूंदा हुआ, इंतिहाई सादा जेका था उहा ज़िंदगी गुज़ारींदो हो ऐं हुन वटि इन क़िस्म जी सोच न हुई त को हाई लेवल जी ज़िंदगी गुज़ारणी आहे या कंहिं वॾे लेवल जी ज़िंदगी। ऐं संदसि ई इन गिरफ़्तारी जे दौरान ज़ाहिर आहे संदसि घरवारी जेका आहे उहो सदमो न सही सघी ऐं हुन पंहिंजी हयाती जो ॾीओ बि जेको आहे गुल करे वरितो। हाणे इहे जेके असां वटि तारीख़ी शयूं आहिनि या असां वटि जेके तारीख़ी किरदार आहिनि, कॾहिं कॾहिं मूंखे पाण खे इहो महसूसु थींदो आहे त छा असां उन्हनि माण्हुनि खे संदसि हिसे जी मञता ॾेई सघिया आहियूं या छा असां माण्हुनि जे दिलि में उन्हनि माण्हुनि जे लाइ ओतिरी मोहबत या असां वटि उन्हनि माण्हुनि जे लाइ दिलि में एॾो अहसासु आहे। छाकाणि सिंध जो इहो एसेट्स आहिनि ऐं सिंध खे इहो हिकिड़ो वॾी सआदत आहे त हुन अहिड़े क़िस्म जा बचा ॼणिया आहिनि जिन ज़िंदगी सॼी पंहिंजी जेका आहे सा इन सॼे अमल जे लाइ जेका अर्पे छॾी आहे ऐं हुननि कॾहिं बि जेको आहे सो कंहिं शइ खे जेको आहे ईअं तस्लीम न कयो आहे। पाण ॿुधायूं त हाणे जॾहिं माली हालात बि एतिरा बहितर न हुआ त पोइ मूं सोचंदो आहे को अमल कजे जंहिंसां कुझु न कुझु का आमदनी पोइ मूं हिकिड़ो किताबनि जो दुकान जेको आहे सो या अहिड़े क़िस्म जी नंढड़ी हिकिड़ी शॉप जेका आहे खोली ऐं इहो 1972 जे ज़माने जो ॻाल्हि जो आहे, फेबरवरी जो महीनो ऐं हुनजे आख़िरी हफ़्ते में मूं लेफ्ट जा नज़रियाती किताब ऐं पॉलिटिक्स जा जेके ॿिया किताब आहे उन्हनि जी हिकिड़ो नुमाइश जो बंदोबस्तु कयो ऐं जेकमाबा जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जाम अची उन्हनि किताबनि खे जेको आहे ख़रीद करण वारे अमल में पंहिंजी हिसो विधो। तो राति जो त मूंखे ओतिरी ख़बर पई त मुंहिंजे हुन स्टॉल खे जेको किताबनि जी जॻह मुंहिंजे मां उनखे कंहिं बाहि ॾेई ईंदी आहे। तो जल्दी आउं पहुची वियुसि ऐं उहा बाहि त असां विछाए वरिती ऐं पोइ जॾहिं पेरा खयासीं त ख़बर पई त इहो जेको नेक अमल आहे उहो असांजा जेके जमियत जा जेके दोस्त आहिनि उन्हनि कयो आहे। हाणे इन सॼे किताब जे दौरान बि इमदाद अली ओडे साहिब जेके आहिनि इहे शयूं लिखियूं आहिनि त जॾहिं कॉलेज जूं इलेक्शनूं थींदियूं हुयूं त पॉलिटिक्स में बि अॻियां हली सिंधी नौजवाननि जॾहिं जिदोजहद ते कई 1 यूनिट खे तोड़ण वारी जॾहिं जिदोजहद थी, सिंधी ॿोलीअ में लिस्टूं या सिंधी ॿोलीअ में जेका आहे शयूं कयूं पियूं त अॻियां हली रियासत बि वरी शागिर्दनि जी हुन जिदोजहद जे पादाश में सोचियो त भई शागिर्दनि में ग्रुप्स ठाहिया वञनि, छाकाणि जो जेको सिंध जी पॉलिटिक्स में असांजे उन एस्टेब्लिशमेंट फील कयो त हिननि जा ग्रुप्स ठाहिया वञनि। इन करे उहा जेका सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन हुई उन मां बि काफ़ी सारा जेके आहिनि ग्रुप ठही विया हलिया ऐं उहे मुख़्तलिफ़ ग्रुप जेके अलॻि अलॻि जेके आहिनि जुड़ा थी विया हलिया। जेका पहिरीं हुननि जी इलेक्शन हुन में उन ॿुधायो पिए त जीअं सिंध जा दोस्त जेके आहिनि उहे बि अलॻि बीठा हुआ ऐं ज़ाहिर आहे त जमियत बि जेका आहे सा हिननि जे मुक़ाबले में जेका आहे इलेक्शन लड़ी हुई त जमियत जो जेको किरदारु हो उहो इहो हो ऐं पाण पंहिंजे किताब में जीअं लिखियो अथनि त उन ज़माननि में इहो हूंदो त जनरल बॉडी थींदी हुई ऐं हुन जनरल बॉडी में वरी सभई जेके बि नुमाइंदा जेके इलेक्शन में बीहण लाइ कैंडिडेट्स हूंदा हुआ उन्हनि खे वारो मिलंदो त उहो अची पंहिंजे हिसे जी तकरीर कनि त कीअं जमियत वारनि खे जेको वारो मिलियो त हुन यकदमि असांजे नाले अची वियो त हीअ दायरा आहिनि, हीअ लेफ्ट जा माण्हू आहिनि, हिननि जो इस्लाम में यकीन कोन्हे को, हिननि जी मुस्लमानी में शक आहे, हीअ किसो आहे हीअ किसो आहे, पर हुननि जो जेको सॼो मलबो हो उहो इन बुनियाद ते हुननि ते किरायो असांजे। पर कीअं जॾहिं मुंहिंजो वारो आयो ओॾे हिसाब चयो त मुंहिंजो जॾहिं वारो आयो त मूं त चयो पर ॾिसो असीं चाहियूं था त शागिर्दनि में तइलीम खे आम कयो वञे, शागिर्दनि जूं जेके फीयूं आहिनि उन्हनि खे घटायो वञे, शागिर्द जेके आहिनि उन्हनि खे बहितर तइलीम जा जेके आहिनि मौक़ा फ़राहम कया वञनि ऐं यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में जेको आहे बहितर तइलीमी माहौल खे ऐं असीं कॉलेज में बि जेका हिन वक़्त जी पॉलिटिक्स कंदासीं हुन में हूंदो त उस्तादनि जी असांखे इज़त करणी आहे, पंहिंजे तइलीम खे जेको आहे तवजो ॾियणो आहे, शागिर्दनि जा जेके फीयुनि जा मसइला आहिनि या शागिर्दनि जा जेके ॿिया अहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि असीं उन्हनि खे हल करण जे लाइ पंहिंजे हिसे जी जिदोजहद कंदासीं। सो उन ज़माने में बि जॾहिं उन्हनि इन क़िस्म जो जेको आहे छाप ऐं उन में वरी पोइ किताबनि जी नुमाइश जो बंदोबस्तु कयो त उन में बि साईं जिन खे जेको आहे ख़बर पई त इहो किताबनि खे बाहि ॾियण वारो अमल बि जेको आहे सो असांजे ई उन्हनि दोस्तनि कयो आहे जेके जमियत सां तालुक़ रखनि था।
पाण वरी अॻियां किताब में लिखंदा त हिकिड़े दफ़े मूंखे मौक़ो मिलियो ऐं उहो मौक़ो बि जहिड़ो कर ज़बरदस्ती वरितो थींदे रेलगाॾी में जेको आहे पीर पागारे सफ़र पे कयो ऐं उहो उन ज़माने में अपोज़िशन जो जेको आहे अॻुवाण हो ऐं जॾहिं मूं पीर साहब पागारे खे चयो त सलाम वालेकुम जी जॻह ते मूं हुनखे चयो त जीएसन त हुन उनजे जवाब में चयो त सलाम वालेकुम ऐं तीअं जॾहिं मूं हुनखे चयो त ॾिसो तव्हां सिंध जा हुआ आहियो सिंध जा लीडर त हुन चयो त ऐं सिंध विंध जो लीडर कोन आहियां ऐं पाकिस्तान लेवल जी पॉलिटिक्स करियां थो ऐं हिकिड़ो पाकिस्तान जो जेको आहे अॻुवाण आहियां ऐं जीअं हुनखे जॾहिं असां चयो त भई सिंधी ॿोलीअ खे जेको आहे इम्पोर्टेंस कोन पई ॾिनी वञे त हुन चयो त ॿोलियूं सभई जेके आहिनि पंहिंजी जॻह ते ठीकु आहिनि ऐं ज़ाहिर आहे त राब्ते जी ज़बान उर्दू आहे जेकॾहिं उहा उर्दू आहे त पोइ कहिड़ो थो फ़र्क़ु पवे ऐं यानी सिंध जा जेके बि इशूज़ जेके आहिनि इमदाद ओॾे ऐं शागिर्दनि जॾहिं पीर साहिब सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई त हुन इहो बावर करारायो त भई आऊं त हिकिड़ो पाकिस्तानी आहियां ऐं उन खां पोइ आऊं हिकिड़ो मुस्लमान आहियां ऐं सिंधी विंधी जेको आहे आऊं कोन आहियां पर आऊं पहिरीं पाकिस्तानी आहियां ऐं पोइ हुन खां पोइ मुस्लमान आहियां ओॾो साहब ॿुधाए पियो त या हुन पंहिंजे किताब में जेको लिखियो त शहीद सूर बादशाह सब्कतुल्ला शाह जी जेका जिदोजहदी जंहिंमें हू जॾहिं जीएम साहिब हुननि सां मिलणु अचे थो त हू जीएम साहिब खे चवे थो त भई ही जेके बि तव्हां अमल करियो पिया ही तव्हांखे इस्तेमालु करे हुन खां पोइ तव्हांखे जेको आहे पासे ते करे छॾींदा ऐं शाह साहिब जेकॾहिं आऊं जहिड़ो हूंदुसि त ठीकु हुयो जेकॾहिं आऊं जहिड़ो बि न हुजां त तव्हां माना मुंहिंजी हिननि ॻाल्हियुनि खे यादि कजो छाकाणि मूं त हिकिड़ो ई नारो हणी छॾियो या कफ़न ऐं मुस्लिम लीग मां जेको आहे सो को सिंध जे माण्हुनि खे वॾो फ़ाइदो कोन थींदो ऐं हीअ जेका तव्हां जिदोजहद करियो था इहा का जिदोजहद जेका आहे उहा सिंध जे माण्हुनि खे स्पेशली हिन पंहिंजे वतन खे हिन पंहिंजी धरती खे को लाभ न ॾींदी तो हिकिड़ो उहो सूर बादशाह जेके अंग्रेज़नि जेको आहे सो गद्दारी सां धोखे सां जेको आहे सो शहीद करे अॼु ॾींहं ताईं हुनजी असांखे मर्कज़ जी ख़बर कान्हे का ऐं हिकिड़े पासे वरी उनजो जेको फर्ज़ंद ऐं उन फर्ज़ंद जूं जेके गुफ़्तगू ऐं ॻाल्हियूं ऐं मुहाड़ियूं ऐं पोइ पाण बि चवंदा आहिनि हा थी सघे थो त इस्टेब्लिशमेंट एतिरी सगारी जो ज़ाहिर आहे त उन हिसाब खे बि हिन ॻाल्हियुनि ते मजबूर पियो कयो त उहे अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से ख़बरूं चारूं न करे ऐं जेको आहे सो उन सॼे इन मुलाक़ात जे दौरान सख़्तु मायूस कयो ऐं जेॾी महिल असां आख़िर में हुन खां मोकिलायो पिए त मूं जेको आहे ज़ोर भरे जेको आहे हुनखे चयो त ख़ुदा हाफ़िज़ जी जॻह ते मूं वरी हुनखे चयो त भई जीएसनि त तीअं त पोइ पीर साहिब खणी चयो त सदा जीए पर हुनजे चहिरे ते हिकिड़ो जेको आहे तासिर नाराज़गीअ वारो जेको आहे अनसर हो हाणे इन सॼे पीरियड जे दौरान मर्कज़ वरी फ़ैसिलो कयो त जेके बिहारी जिन उते अलशम्स अल बदर में बंगालियुनि खे जिन बंगालियुनि उन्हनि खे उन ज़माने में बि बिहार मां लॾे उते आया हुआ त उन्हनि खे उते रहायो उन्हनि जी महिमानदारी वारा सॼा अमल कया त उन्हनि सां बि उन्हनि जी सचाई कोन हुई हुननि वरी उन्हनि माण्हुनि खे जिथे रहिया पिए जंहिं धरती ते उन्हनि जो जेको आहे तइलको वास्तो उन्हनि माण्हुनि सां विढ़णु शुरू कयो ऐं पोइ मजबूरनि उन्हनि खे जॾहिं बांग्लादेश ठही वियो त कैंपुनि में रहणो पइजी हलियो त उहे 2 लख जेके बिहारी आहे उन्हनि खे सिंध में आबाद करण जी रिथा जोड़ी वई ऐं उन ते ज़ाहिर आहे त वरी सिंध जा जेके सुञाण माण्हू आहे उन्हनि वॾी हिकिड़ी जिदोजहद कई ऐं वॾो उन्हनि हिकिड़ो जेको आहे सो वठ पकड़ कई ऐं उन वठ पकड़ जे बुनियाद ते सिंध में हिकिड़ी सगारी जेका जिदोजहद जो बुनियादु पियो ऐं हर जॻह ते जॾहिं शागिर्दनि जेको आहे हिन सॼे अमल खे रोकण जी कोशिशि कई त पोइ पाण ॿुधाइनि था त अबड़ो साहिब उते को मुख़्तियारकार हो उनजी हिकिड़ी चिठी अची निकिती त तव्हां सां जेको आहे सिंध जो वज़ीर आला मुमताज़ भुट्टो जेको आहे मुलाक़ात करण जे लाइ तयारु आहे ऐं तव्हां महिरबानी करे हुन सां मुलाक़ात करे ओॾे साहिब चयो मूं पंहिंजनि दोस्तनि सां पंहिंजनि शागिर्दनि सां हिन ॻाल्हि जी जेका ॻाल्हि ॿोल कई त भई हिन मुलाक़ात लाइ सॾियो आहे त चई हिकिड़ो दोस्त हो मुंहिंजो उन मूंखे चयो त यार ही वज़ीर आला चाहे त जेको आहे सो सीट ॾेई सघे थो ऐं महिरबानी करे ऐं जेके पैसा ख़र्च कंदा ॾियण लाइ तयारु आहियां ऐं मूंखे सीट डॉक्टरीअ जी मक़सद आहे मूंखे ॾिनी वञे ऐं जीअं ओॾे साहिब चयो त आऊं अहिड़ा कम कोन कंदो आहियां ऐं मूं पंहिंजी नौकिरी जेका कान वरिती ऐं हाणे इहो सॼो अमल कंदो करे सघिजे हा बेली मुंहिंजे हथां जेकॾहिं को कमु थियो त पोइ उहो तुंहिंजो मुफ़्त में कमु थींदो ऐं पोइ थींदे आख़िर में दोस्तनि चयो त तव्हां मुमताज़ भुट्टे सां जेको आहे मिलो ॿियो न त कुझु जेके साथी जेके आहिनि उहे जेल में आहिनि तव्हां उन्हनि जे नाले उन्हनि खे चओ त उन्हनि खे जेल मां आज़ादु करे
ऐं गॾोगॾु हीउ जेको दोस्त आहे हिनजे डॉक्टरी वारी सीट जो मामिलो हल कयो वञे। जॾहिं असां मुमताज़ भुट्टे साहिब सां मुलाक़ात कई त हुन चयो त बाबा ॾिसो तव्हां सिंध में हीअ सिंधियुनि जी हुकूमत आहे, पंहिंजी हुकूमत आहे, तव्हां बिहारियुनि जे मसइले ते ई सॼी वॼी जेका जिदोजहद पिया करियो या हीउ जेको तव्हां असांजे ख़िलाफ़ु जेको ऋण ॿारे ॾिनो आहे त इहो हिन हुकूमत खे कमज़ोर करण वारो अमल आहे, हीअ हुकूमत खे नुक़सानु पहुचाइण वारो अमल आहे। तव्हां छॾियो बिहारी जेको आहे फीडल गवर्नमेंट जो मसइलो आहे, फीडल गवर्नमेंट इहो डिसाइड करे वरितो आहे त हिन मुल्क में जेके आहिनि इहे बिहारी ईंदा ऐं हाणे फीडल गवर्नमेंट जे हिन सॼे मामले खे सिंध गवर्नमेंट खे फीडल गवर्नमेंट जे मामले खे मञणो पवंदो ऐं असांखे हिन ते अमल करणो पवंदो ऐं तव्हां असांजी मुखालफ़त न करियो। ऐं मुमताज़ भुट्टे चयो त भई तव्हांखे मूंखे ख़बर आहे त नौकिरी जी ज़रूरत आहे, तव्हां पंहिंजे लाइ का नौकिरी घुरो, तव्हां पंहिंजे लाइ को फ़ाइदो घुरो, तव्हां पंहिंजे लाइ का अहिड़ी का शइ घुरो थो ऐं तव्हांखे करे ॾियण लाइ तयारु आहियां। ईअं मूं मुमताज़ भुट्टे खे चयो त भई ॾिसो तव्हांजी हुकूमत जेका आहे सभई जे लाइ कान हूंदी, पर हीअ सिंध जे विच में जेको तव्हां बिहारी विझी वेंदो त इहे त उहे माण्हू आहिनि जेके हथरादू बम ठाहिण जो हुनर बि ॼाणनि था, जेके छुरा घोपण वारनि वारदातुनि में बुटे मुलविस रहिया आहिनि। त हीअ त सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो मुस्तक़िल ॾचो तव्हां पैदा करे पिया वञो। त महिरबानी करे तव्हां पंहिंजी हुकूमत जे बचाव जे लाइ या तव्हां पंहिंजी हुकूमत खे हुनजी स्टेबिलिटीअ जे बुनियाद ते सिंधियुनि सां हिन क़िस्म जी जेका आहे जिठ न करियो। पर थींदे ज़ाहिर आहे त मुमताज़ भुट्टे खे जेका आहे सो इहा ॻाल्हि वणी कोन थिए ऐं आख़िर में हुन मूंखे चयो त तव्हां वरी बि सोचे वठो ऐं तव्हां ॾिसो असांजो को कमु चई ॾिसो ऐं पोइ ॾिसो त असीं करियूं था या कोन था करियूं। ऐं चई मूं हुनखे चयो त साईं भला हाणे दोस्त आहे मुंहिंजो ऐं हीउ चाहे थो त तव्हांजी जेका कोट आहे हुनजे बुनियाद ते हिनखे त मुमताज़ भुट्टे चयो त भाउ हाणे हींअर त साल तइलीम हली चुकी आहे तंहिंजे करे ईंदड़ साल जेको आहे सो लिखी थो ॾियां त हिनखे प्रियोरिटी बेसिस ते जेको आहे सो मुंहिंजी कोटा ते वज़ीर अला जी कोटा ते हिनखे डॉक्टरी में दाख़िला मिली वञे हली। चई पोइ हुन असांखे नोट हणी ॾिनो ऐं ॿियो जेको दोस्त हो हुनजे लाइ हुन ओॾी महिल ई फ़ोन करे चयो त बाबा हिनखे हमराह खे जेको आहे सो आज़ादु कयो वञे ऐं अहिड़े तरीक़े सां उहो हमराह आज़ादु थी वियो। अची जॾहिं असीं ॻोठ पहुतासीं त ख़बर पई त भई राति जो ई उन हमराह फ़ोन ते आज़ादु कयो वियो आहे ऐं हूअ सीट बि अॻियां हली सेक्रेटरी सां हिननि जी मुलाक़ात थी जंहिं चयो तव्हांखे कमु पको थो करे ॾियां हुन बि हिकिड़ो नोट हणी ॾिनो। पोइ दोस्त डॉक्टर बि थी वियो हलियो ऐं पाण हुनजे नाले लिखियो बि अथनि ऐं अॻियां फलाणी फलाणी जॻह ते हुन वरी नौकिरी बि कई ऐं हुन खां पोइ वरी हू रिटायर थी वियो हलियो। गॾोगॾु हुननि ॿुधायो आहे त ग़लतफ़हमियुनि जे बुनियाद ते सिंध में शागिर्द तहरीक जेका एॾी वॾी उभरियल तहरीक हुई उनखे हथ सां ख़राबु करण जे लाइ हिकिड़ो ख़तरनाक अमल थियो त 5 अक्टूबर 1973 ते राति जे 11:30 बजे फायरिंग करे कमरे नंबर 35 में जेके इंजीनियरिंग जा 2 शागिर्द हुआ अली मर्दान शाह ऐं जान मोहम्मद छेड़ो तो उन्हनि खे उहे मारिजी विया हलिया ऐं कुझु ॿिया दोस्त जेके आहिनि से उहे ज़ख़्मी थिया ऐं ईअं पहिरियों दफ़ो जेके हिकिड़ा 2 नौजवान जेके आहिनि उन्हनि खे शहीद कयो वियो या मारियो वियो ऐं 2 धुरनि जो इन विच में झेड़ो थियो ऐं पाण लिखे पियो त पीर मुजीब ऐं पीर मुकरम वारनि जो जेको ग्रुप हो ही साथी उन जा हुआ ऐं हुन पासे यूसुफ जखराणी ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो को ॿियो दोस्त हो जंहिंसां हिननि जी थोरी तूतू में थी हुई जंहिंजे बुनियाद ते वरी इहो झेड़ो थियो ऐं जंहिंमें 2 नौजवान जेके आहिनि मारिजी विया ऐं उन खां पोइ सिंध जी जेका मादर इल्मी जंहिंमें अॻु में कॾहिं पुलिस कोन ईंदी हुई जंहिंमें अॻु में का फोर्सिस कोन ईंदा हुआ उहे फोर्सिस आया उन्हनि उते अची गिरफ़्तारियूं कयूं उते यूनिवर्सिटीअ में अहिड़े क़िस्म जा अमल कया। उन में पोइ जिन दोस्तनि जे खून जा केस हुआ उन्हनि दोस्तनि खे त 3 सालनि जे लाइ रेस्ट्रिकेट कयो वियो हुयो पर ओडे साहब जे मथां उन खून जी FIR त कान कटी वई पर पोइ बि खेनि DPR जेका आहे डिफेंस पाकिस्तान रूल जे तहत हुन ते DPR बि कई वई ऐं 13 डी जो केस बि कयो वियो ऐं गॾोगॾु पोइ वरी उनखे ज़ाहिर आहे त 5 सालनि जे लाइ रेस्ट्रिकेट बि कयो वियो। हाणे हिकिड़ो यानी रियासत खे हिकिड़ो बहानो खपंदो इन खून जी FIR में नॉमिनेट बि ॿिया माण्हू थियल हुआ ऐं ज़ाहिर आहे त ओडे साहब जो हिन सॼे अमल जे दौरान को तइलक बि कोन हो। असां जेको ज़िक्र पिए कयो त हिकिड़ा दोस्त जेके जिन जा FIR में नाला हुआ त उन्हनि खे त 3 सालनि जे लाइ रेस्ट्रिकेट कयो वियो पर ओडे साहब जो हिन झेड़े में को अहिड़ो को किरदार बि कोन हो न ई हुनखे हिन ॻाल्हि जी का ख़बर हुई पर उनखे बहानो जीअं रियासत खे खपंदो ऐं मुमताज़ भुट्टे साहब खे जॾहिं हू बिहारी वारे हिन सॼे अमल जे दौरान हू इनकार करे आयो त हुन इनकार जी पादाश या हुन इनकार जी सज़ा बि उन्हनि खे ॾियणी हुई त भई कंहिं न कंहिं तरीक़े सां ओडे साहब खे हिन कंहिं न कंहिं अमल में फासायो वञे उन करे वरी ओडे साहब ते DPR जो केस बि कयो वियो ऐं
ज़ाहिर आहे 13 ॾींहं हुन ते लॻाई वई आहिनि, गॾोगॾु हुनखे 5 सालनि जे लाइ रेस्टिकेट बि कयो वियो। शागिर्दनि सभिनि गॾिजी ओडे साहिब कयो, चयो त भई तव्हांखे गिरफ़्तारी न थियणु घुरिजे, तव्हांखे रुपोशी अख़्तियार करणु घुरिजे। ओडे साहिब खणी ॾाढी छॾाई ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदा बख़्श जमाली छॾाइणु शुरू करे ॾिनो आहे। उन सां नाले सां पाण तहरीक वारो कमु लिक छिप में करणु लॻा। ऐं ज़ाहिर आहे त इन सॼे पीरियड जे दौरान मुमताज़ भुट्टो जो वॾो ज़ोर हो त कंहिं न कंहिं तरीक़े सां वॾो भुट्टो बि चयो वियो त तव्हांजे चिड़ लाइ ऐं गॾोगॾु पोइ वरी इहो त मुमताज़ भुट्टे जो बि आहे त भई हिन मूंखे जवाबु ॾिनो हो ऐं हिन मुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम कोन कयो, उनजे करे हिनखे कंहिं न कंहिं सूरत में गिरफ़्तार कयो वञे। पर पाण ॿुधाइनि था त ज़ाहिर आहे त संदन ॻोठु मोहम्मदपुर हुन ज़माने में काफ़ी सेफ ऐं सिक्योर हुयो, सॼो ॻोठु होॾे कंहिं चुगली वुगली बि कान थिए। पोइ पाण लिक छिप में हुन ॻोठ में रही पवंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं पोइ जेको आहे वरी हुन ॻोठ मां निकिरी वेंदा। संदन पादाश में संदसि जेको वॾो भाउ हुनखे गिरफ़्तार करे थाणे ते आंदो वियो। संदसि फैमिलीअ जे ॿियनि मेंबरनि ते बि हिन जो दॿाउ विधो वियो ऐं ज़ाहिर आहे हुननि चयो त पाण जॾहिं असांखे तव्हां गिरफ़्तार करे विहारे वेठा आहियो त असीं हुनखे किथां हथु कंदासीं। ऐं ज़ाहिर आहे त जंहिं माण्हू खे रियासत कोन पई ॻोल्हे सघे त भला हुनखे असां किथां ॻोल्हे हथु करियूं। ऐं तव्हां असांखे हरूभरू जो जेको आहे गिरफ़्तार करे वठी आया आहियो ऐं गवर्नमेंट जो हुननि ते इलाही सारो वॾो दॿाउ हो। हुनजे बावजूद बि ओडो साहिब जेको आहे सो ईअं लिक छिप में रहियो ऐं सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दौराब कंदो रहियो। ऐं इन पीरियड जे दौरान पाण लिखियो दंदा ऐं हिकिड़े दफ़े सलीम अकबर काज़ी साहब जेका आहे मुंहिंजी मुलाक़ात थी, उन वरी काज़ी अकबर सां मूंखे मिलंदा रहियो। हुनखे ॿुधायो त असांजो दोस्त आहे जंहिंजो नालो ख़ुदा बख़्श जमाली आहे ऐं हीअ तहरीक साथी आहे ऐं हिनजी हीअ जेका आहे कंट्रीब्यूशन आहे। पाण अॻियां हली लिखनि था त जॾहिं ज़ाहिर आहे त सिंध में अहिड़ा ॿोलीअ वारा हंगामा ऐं कुझु अहिड़ियूं ॿियूं शयूं थियूं, हुन खां पोइ वरी भुट्टे साहिब जेको आहे उहो मुमताज़ भुट्टे खे हटाए करे जतोईअ खे ज़ाहिर आहे त वज़ीर अला कयो। जॾहिं जतोई साहब वज़ीर अला थियो त पोइ हुन वरी सोचियो त आऊं शागिर्दनि सां न फिटायां ऐं आऊं हिननि सॼनि मामलनि में पंहिंजो पैसिव रोल अदा करियां। उनजे करे हुन सभिनी शागिर्दनि जा जेके आहिनि केस बि ख़तमु कया ऐं रेस्टिकेट थींदड़ जेके शागिर्द हुआ उन्हनि जा रेस्टिकेशन आर्डर वापसि वरिता। ऐं ओॾे साहिब हुन में लिखियो आहे त गुलाम मुस्तफ़ा शाह जेको आहे उहो बि वाइस चांसलरी तां हटी चुको हो ऐं उन खां पोइ जेको आहे सो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जेको उहो अची वियो हलियो ऐं पोइ हुन सां असां शागिर्दनि मुलाक़ात करे चयो त भई असांजो तइलीमी साल बि जेको आहे ज़ाया थी वियो आहे, तंहिंजे करे महिरबानी करे असांखे ॿीहर असांजो स्पेशल इम्तिहान वरितो वञे त जीअं असीं उहे साथी जेके रेस्टिकेट थिया हुआसीं उहे पंहिंजा इम्तिहान ॾेई सघनि। ऐं पोइ उन्हनि चयो त असीं इहो फ़ैसिलो सिंडिकेट में खणी था वञूं ऐं सिंडिकेट वरी हिन ॻाल्हि खे मञे वरितो। ऐं जॾहिं सिंडिकेट हिन ॻाल्हि खे मञे वरितो त पोइ असां स्पेशल जेके आहिनि इम्तिहान ॾेई करे पंहिंजो साल वारो जेको आहे सो उहो अमल पंहिंजो उहो बचराइण वारो जेको आहे कमु करे वरितो होसीं। बराबरि पाण ॿुधाइनि था त सलीम काज़ी नौजवान ऐं तरक़ी पसंदि ख़्यालात रखण वारो माण्हू हो। उनखे हिन क़िस्म जो शौक़ु आहे, उनखे हिन क़िस्म जी ॻाल्हि हुई त का सिंध में अहिड़ी अख़बार हुजे, सिंध में को अहिड़ो ॿिया जो जेको आहे सो ज़रियो हो जंहिंजे ज़रिए पंहिंजी सिंध जा माण्हू जेके आहिनि ॻाल्हि पहुचाए सघनि, शागिर्द पंहिंजी ॻाल्हि पहुचाए सघनि ऐं विचोलो तबिको जेको आहे उहो सिंध जी ॻाल्हि पहुचाए सघे। या उन में अहिड़ा असां मुख़्तलिफ़ एडिशन्स हुजनि जेके नौजवाननि जा एडिशन हुजनि, जेके सियासत ते हुजे, जेका अदब ते हुजे। सो हुननि जो शौक़ु हो ऐं हुननि हिकिड़ी अख़बार जेका सिंध न्यूज़ जे नाले सां अख़बार कढी ऐं हुनखे इन शौक़ु में हुननि हुनजी मशीन बि जर्मनी मां घुराए वरिती हुई। ऐं हुननि खे इहो शौक़ु हो त भई इहा अख़बार आवाम जी अख़बार हूंदी, नौजवाननि जी अख़बार हूंदी, पर बदकिस्मती सां खेनि संदन हयातीअ इजाज़त न ॾिनी ऐं हू हिकिड़े हादसे जे सबबु करे पंहिंजी हयाती विञाए वेठा। ऐं ईअं हिकिड़ो जेको सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो जेको मोर्चो या हिकिड़ो रोशन ख़्याल ॿार जो जेको मोर्चो के हा ऐं वधीक वधी चढ़ी जेको आहे कमु करे हा, उहो बि अमल थोरो डिस्टर्ब थी वियो या रुकिजी वियो हुयो। ऐं पाण हुन सां गॾोगॾु हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि कई अथनि त ज़ाहिर आहे हुननि हर शख़्स ते लिखियो जेके तहरीक जे दौरान हुननि सां साथ में रहिया हुआ। उन्हनि कामरेड सरफराज़ मेमण जी बि ॻाल्हि हिन में ॾिनी आहे। कामरेड सरफराज़ जेको आहे सो खोड़ दफ़ा जेके आहिनि रुपोशूं गुज़ारियूं, कामरेड सरफराज़ जेके आहिनि खोड़ दफ़ा जेके आहिनि तकलीफ़ूं सठियूं ऐं आख़िर में हुनखे एॾी शदीद हुन ते दॿाउ रियासत जो सभिनी दोस्तनि हुननि खे चयो त भई तूं हितां खां निकिरी वञ। ऐं हू यानी चऊं त कैपी के हाणोकी हुन ज़माने में सरहद, पर उतां खां हुन बॉर्डर क्रॉस करे उहो अफ़गानिस्तान हलियो वियो। जॾहिं हू अफ़गानिस्तान वियो त उते वरी अफ़गान फोर्सिस जेके आहिनि हुनखे गिरफ़्तार करे वरितो ऐं हुननि सम्झो त ही पाकिस्तान
जो फ़ौज जो जेको आहे सो को जासूस आहे ऐं उनजे करे उन ग़रीब खे उते वॾियूं सख़्तियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। 7 महीना जेके आहिनि उहे जेल में उते रहियो ऐं उनखे फांसी सज़ा जो ऑर्डर थी वियो। पंहिंजे किताब में लिखनि पिया त जॾहिं उन्हनि खे सुबुह जो अलल फजर फाई ते चाढ़णो हो त पोइ अजमल खटक जेको आहे विच में अची वियो हलियो ऐं ईअं उन चाकरी करे ऐं उनखे फाईअ जी सज़ा खां जेको आहे बचायो न त सरफराज़ जेको आहे ग़रीब इहो कामरेड लॻे इहो माण्हू जो एॾी वॾी जिदोजहद कई उहो इन वरी अमल में जो ॾुखियाईअ में यानी हिन हुनजी पंहिंजी हयाती जेका आहे न उहा स्टेज ते लॻी चुकी आहे हुनखे ख़तरो हो। ऐं पाण लिखियो अथनि त सरफराज़ सिंध दोस्त माण्हू जंहिं सिंध जे लाइ जेका एॾी वॾी जिदोजहद कई हुई ऐं खेसि संदसि हयाती बि आख़िरी लम्हनि में जीअं करे मिली हुई ऐं आज़ादु कयो वियो त उन हिसाब सां जेको आहे हुननि जी ज़िंदगी बची सघी। ऐं पाण पोइ अॻियां हली सोचियो अथनि त मूंखे शुरू खां वठी करे इहो शौक़ु हो त भई कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंधियुनि जो को आवाज़ु छाकाणि जो हुन ज़माने में मीडिया वीडिया खे अहिड़े क़िस्म जी का बि शब्द या अहिड़े क़िस्म जूं कैप्शनूं कोन हुयूं छाकाणि जो खोड़ उहे जेके अख़बारूं या कोन सिंध ऐं सिंध जी ॻाल्हि खे अॻियां वधाइण में पंहिंजो भरपूर कोन था कंदा हुआ। तंहिंजे करे पाण चयूं त भई मुंहिंजो इहो शौक़ु त कंहिं तरीक़े सां ऐं मक़सदु का अहिड़े क़िस्म जी डिक्लेरेशन वठी करे ऐं का अख़बार वख़बार कढिजे। सो पोइ पाण रुझान जमाली में जॾहिं भुटो साहिबु आयो त इमदाद साहिब वञी हुन सां मुलाक़ात कई ऐं भुटे साहिब चयोसि त तव्हांखे छा घुरिजे या माना ॾिसो हिननि पाण ॿुधाइनि असां तव्हांजी केॾी ॾिसो जिदोजहद कई हुई असांजे ज़माने में केरु तव्हांखे जैकमाबाद में को बि मीर पीर वॾेरो असांजे इलाइक़े जा जेके सरमाएदार जागीरदार उहे तव्हांखे छॾण लाइ तयारु न हुआ। उन ज़माने में असां शागिर्दनि तव्हांजे साथ ॾिनूं तव्हांजी भरपूर जेका हिमायत जो ऐलान कयो ऐं अॼु बि असां उसूलनि जे बुनियाद ते पॉलिटिक्स करियूं था। सियासत असांजी आवाम जे लाइ सियासत आहे असांजी मुफ़ादात जी सियासत कान्हे का। इन खां अॻु में हिकिड़े हंधि पाण इहो बि लिखनि पिया त भुटो साहिबु जेको आहे हुन हिकिड़ो को कन्वोकेशन कयो पिए ऐं उहो कन्वोकेशन जॾहिं हुते जैकमाबाद में थियणो हो त मूंखे घुरायो वियो सॾियो वियो त शागिर्दनि जी नुमाइंदे जी हैसियत में तव्हांखे बि उते अचिणो आहे त गुरुमंद ओस्तो जेको आहे उनजो जेको पुटु हो ऐं या उन सां मिलण वियुसि त जॾहिं भुटो साहिबु जेको आहे सो इक़्तिदार में कोन हो त कुझु दोस्तनि जेको आहे सो छाकाणि जो गुरुमंद ओस्ते वारा उन ज़माने में अयूब जा ख़ासि माण्हू आहे ऐं सिंध जो उन ज़माने में जेको बि वॾेरो उहो डप में अयूब खे छॾण जे लाइ तयारु कोन हो। उनजी हिमायत जेका आहे अयूब जे लाइ हुई त पोइ माण्हुनि उते वञी गुरुमंद ओस्त जे घर ते को पथरा वथरा कयो को हुननि जी एब्सेंस में को हुननि भञ डाह कई हुई पोइ चई त उनजी हुननि खे चिड़ाई सो उते जो जेको पुटु उन वेठे हथु ॾिनूं ऐं गॾोगॾु हुन चयो त असीं तव्हांखे ॾिसी रहंदासीं अची मूं चयोमांसि तव्हांखे एतिरो ख़्यालु कोन्हे को ऐं जो तव्हीं घर आयल महिमान जी का इज़त कयो या एतिराम करियो ऐं तव्हां जूं इहे वज़ारतूं जेके आहिनि उहे अचणियूं वञणियूं आहिनि तव्हीं इब्नुल वक़्तु माण्हू आहियो ईअं हुन ते उहो चिड़ी पियो ऐं हुनजे बंगले मां ॿाहिरि निकिरी आयसि ऐं पोइ असां सभिनी शागिर्दनि जॾहिं ॾिठो त भुटो अचे पियो ऐं हिते असांखे हिकिड़े मूं माण्हू मुंहिंजी पास हुई या मूं हिकिड़े ॼणे जी इजाज़त हुई पर असां सोचियो पिया त सभई असीं वञूं या हुन में जलसे में शिरकत करियूं या हुन कन्वोकेशन में उहो थोरो टेक्निकली जेको आहे सो ओडो साहिबु जेको आहे उहो वियो अंदरि ऐं अॻियां वञी हुन दरवाज़ा खोलाराए वरिता ऐं जेके ॿाहिरि बीठल माण्हू आहे उहे नाराय सिंह जीअ सिंह जा नारा हणी हुन कन्वोकेशन में अंदरि अची विया हलिया ऐं ओडे साहिब खे मथे घुराए करे भुटे साहिबु चयो त भई तव्हांखे हिकु त माना हिते नाराय सिंह जीअ सिंह कोन्हे चवणो ऐं गॾोगॾु तव्हांखे ॿोलीअ जे मामले ते हिते कोन्हे ॻाल्हाइणो ऐं इन सां जेको आहे ॾुखायूं पैदा थींदियूं त पोइ तव्हां भले हिन में जलसे में तव्हां तकलीफ़ करियो त ओडो साहिबु ॿुधाए पियो त मूं हुनखे तस्लीम कयो भुटे साहिब जे साम्हूं इहा ॻाल्हि त हा ऐं इन क़िस्म जो कोन नारो हणंदुसि या इन क़िस्म जी ॻाल्हि जेका कोन कंदुसि पर जॾहिं मूंखे वारो मिलियो त पोइ मूं पंहिंजे तकरीर जी शुरूआति जेका आहे उहा नाराय सिंह ऐं जीअ सिंह सां कई ऐं ज़ाहिर आहे त मूं ॿोली वारे मामले ते बि ॻाल्हायो ऐं पोइ जलसे ख़तमु थियण खां अॻु ई आऊं खिसकी जेको आहे उतां खां निकिरी भॼी आयुसि त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजे पोयां जेका पुलिस लॻंदी ऐं पोइ ज़ाहिर आहे ईअं ई थियो त पुलिस पोयां लॻी पर ओडो साहिबु जेको आहे उहो निकिरी चुको हो उतां खां। हिकिड़ी ॿिए हंधि ईअं बि ॿुधाए पियो त हिकिड़े दोस्त जी साइकिल ई हुन ते आऊं बि वियुसि त हिकिड़े दफ़े पुलिस वारा जेके आहिनि उहे हुजनि पर जीअं त आऊं एथलीट हुयुसि साइकिल हलाइण जे बि मामले में आऊं इलाही सघोसि तंहिंजे करे आऊं
उन्हनि पुलिस वारनि खां जेको आहे हुन साइकिल ते जेको आहे सभिनी खां तकिड़ो जेको आहे निकिरी भॼी वियुसि, हुननि खे हथु कोन आयुसि। सो इहे हुन सॼियूं पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके तारीख़ी वाक़िया बि आहिनि, जेके तारीख़ी शयूं आहिनि, उहे बि उन्हनि लिखियूं आहिनि। ऐं उहो ॿुधाए पियो त रुझान जमाली में बुढ़ सां मुलाक़ात थी, खांसि सिंध सुजाॻ जेको आहे सो अख़बार जो डिक्लेरेशन घुरियुमि ऐं उनखां पोइ जेको आहे पाण 14 अगस्त 1977 ते उहा डिक्लेरेशन जे बुनियाद ते जारी कयो। उन ॿार खे वरी माहवार मैगज़ीन जेको आहे सो हुननि छपायो पिए ऐं गॾोगॾु पोइ हुननि दिलि में सोचियो त भई कराची वञिजे ऐं कराची में वञी हिन सॼे अमल खे जेको आहे अॻियां वधाइजे, जंहिंमें उन्हनि काफ़ी ॾहनि माण्हुनि जो, जंहिंमें फ़कीर मोहम्मद लाशारी जेको हुन ज़माने में हिलाल पाकिस्तान में कमु कंदो हो, पर उन जंहिं तरीक़े सां संदनि सिंध सुजाॻ जेको माहवार मैगज़ीन हो हुनखे जंहिं तरीक़े सां हुन हेल्प ते अची कई, अनवर पीरज़ादे जो उन्हनि उन में ज़िक्र कयो आहे ऐं उन में खोड़ उहे ॿिया जेके ॾाहा माण्हू जंहिंमें सोहेल सांगी आहे ऐं ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि जो उन ज़िक्र कयो आहे त उन्हनि कराची में उन्हनि जी घणे खां घणी मदद कई ऐं गॾोगॾु हमसफ़र गाॾी जो बि हुन में ज़िक्र आहे त उन दोस्त जेका आहे त उन मैगज़ीन में कमु कया पिए, मुख़्तलिफ़ अनवर अबड़े जो उन में ज़िक्र आहे। सो पाण वरी ॿुधायूं त उते जॾहिं हिन क़िस्म जो अमल पे कयोसीं त असां वटि जीअं त उहो जेको कराची में जंहिं जॻह ते उहो रहिया पिया अलकरम स्क्वायर वटि, त उतां जेका उहो मैगज़ीन पिया कढनि त उते MQM जो बि दफ़्तर हो ऐं MQM वारनि वरी उन्हनि खे अची चयो त भई तव्हां असांखे कवरेज कोन था ॾियो, तव्हां असांखे कवरेज न ॾिनो त हिते कीअं था रही सघो तव्हां। ऐं उनखां पोइ हुननि को हुते हुननि जे कंहिं जेको हुते कमु कंदड़ माण्हू हो हुन सां जहिड़ो झगड़ो कयो, पोइ हुननि वरी उतां खां उहो पंहिंजो सेटअप ख़तमु करे ऐं लियारी में अची हुननि पंहिंजो इहो सेटअप जेको आहे शुरू कयो। हाणे ओॾे साहिब खे शुरू खां वठी करे इहो अहसासु हो त का सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो को सघारो आवाज़ हुजे, उनजे लाइ जेका का संदनि ज़मीन वमीन जी ॻोठाणी उहा बि उन्हनि खपाई ऐं कुझु पैसा जेके 2-3 लख रुपया हुआ उहे हथु कयूं। अख़बार कढण जे लाइ उन ज़माने में 5 लखनि खनि जी ज़रूरत हुई ऐं पाण वटि हुननि वटि वही मुड़ा के 2-2.5-3 लख रुपया, त पोइ पाण लिखनि पिया त उते हिकिड़ो दोस्त ठेकेदार हो जेको ठीका खणंदो हो ऐं मूं दिलि में सोचियो त हिन वटि इहो तजुर्बो आहे ठीकनि खणण वारो, भला 1 साल 2 साल 3 साल ठीका था खणजनि ऐं पोइ हुन में जेके पैसा जॾहिं वधंदा त पोइ अख़बार उहा अख़बार हूंदी जेका मज़लूमनि जो आवाज़ हूंदी, जेका सिंध जे दर्दनि ऐं सूरनि जे दरमान जे लाइ सिंध जा दर्द ऐं सूर जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजे सुफ़नि में जॻह ॾेई करे आम माण्हुनि ताईं उन्हनि सभिनि शयुनि खे पहुचाईंदी, उहा हुनजो असीं अजरा कंदासीं। पर चए थो त माना जेको उहो दोस्त हो ठेकेदार उन जे उन जेके ठीका खयां उन्हनि में लॉस थियो ऐं उहे टोटल पैसा जेके आहिनि उहे ज़ाया थी विया ऐं असीं वरी वञी थलनि हथनि ते जेको आहे बीठासीं। पोइ चई त उन ज़माने में ज़ाहिर आहे त उते जबार खटक जी जेका आहे सा लियारी में क्लिनिक हूंदी हुई ऐं पोइ उन सां मुलाक़ात थी त जबार खटक बि SNS जो जेको आहे एक्टिव जेको आहे वर्कर हो, कारकुन हो, जेलनि में वियो, रुपोशन जा वक़्त हुन गुज़ारिया हुआ। पोइ उन सां सलाह कयमि ऐं पोइ वरी उन नासिरदाद बलोच सां सलाह कई ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां असां पहिरियों दफ़ो अवामी आवाज़ जेका अख़बार ऐं उहा पहिरीं अख़बार ई जेका कंप्यूटर ते हुई ऐं सिंध में उन अख़बार जे इजरा जे लाइ जेको असां माना पंहिंजे सॼी जेका कोशिशि कई त भई इहा असांजी अख़बार जेका अचे ऐं जंहिंमें असां इहे दोस्त गॾिजी जेके आहिनि उन्हनि जो इहो त भई असीं पार्टनरशिप ते जेका इहा अख़बार हलायूं ऐं उन में असीं सभु शामिल थियूं। पोइ हाणे उन में बि ॿुधाइनि पिया त ज़ाहिर आहे त असां वटि पैसा कोन हुआ, पोइ उनजे करे असांखे जेको डिक्लेरेशन त 88 में मिलियो पर पैसा मिलनि पैसा अचनि त किथां अचनि। पोइ नासिरदाद बलोच जेको आहे त पठाण खां 3 लख जेके आहिनि 5% व्याज ते वठी ॾिना ऐं ईअं अॻियां असां हली KTF जो मालिक अरशद हुन सां ॻाल्हि ॿोल कईसीं त भई असांखे को अहिड़ो को इदारो या को अहिड़ो को अहिड़ी का धुर या को अहिड़ो इंस्टीट्यूट आहे जेको असांखे कंप्यूटर वठी ॾे ऐं पोइ असीं ईज़ी इंस्टॉलमेंट में हुनखे पैसा ॾियूं, पर किथां खां का बि बैंक बारोइंग बि कान पिया करे सघूं, को माण्हू पैसनि ॾियण लाइ तयारु न हुजे। असां ऐलान बि करे चुकासीं त भई अख़बार जेका ईंदी ऐं पर हाणे इहो सॼो किसो कीअं थिए। चई त हिकिड़े ॾींहुं पोइ असां जॾहिं अरशद साहिब सां मिलियासीं त हुन चयो त मूंखे मुंहिंजी फैमिली वारनि ऐं मुंहिंजे अहबाबनि मूंखे चयो आहे त हिननि खे तव्हां माना ओधर वोधर न कजो, पर तव्हांजी हिन जिदोजहद ऐं तव्हांजी हिन काविश खां पोइ
मूं इहो महसूसु कयो आहे त तव्हांखे आउं कंप्यूटर जेके ॼाण मूं कंप्यूटर ठाराए वरिता आहिनि ऐं तव्हांजे लाइ मूं तयारु बि करे वरिता आहिनि। असांजे हुन ज़माने में ओॾे साहिब जे लिखण लाइ माजिद बुर्गड़ी जेको आहे सो हुनखे कंप्यूटर में सिंधी ॿोली वारो जेको इंस्टॉलेशन बि करे चुको, तंहिंजे करे उन्हनि कंप्यूटर्स खे हुन तयारु बि करे वरितो ऐं पोइ असांजे हुन अरशद जेके आहिनि से चयो त भई हाणे बिना व्याज ते जेका हिननि हिन वक़्त जी रक़म आहे उहा रक़म तव्हां खां वठंदुसि ऐं तव्हांखे जेके आहिनि ऑडर ते आउं कंप्यूटर ॾियां थो, पोइ तव्हां माना ही कंप्यूटर जेके आहिनि से इस्तेमालु करे पोइ मूंखे आहिस्ता आहिस्ता करे पैसा ॾिजो। ईअं असांखे जेके आहिनि उहे कंप्यूटर जेके आहिनि बिना व्याज ते ऑडर ते जेके आहिनि अरशद ॾिना। पाण ॿुधाईंदा त जॾहिं वरी परवेज़ मुशरफ जो दौरु आयो त परवेज़ मुशरफ वरी सहाफ़ियुनि खे घुरायो ऐं परवेज़ मुशरफ खे हिकिड़ी दिमाग़ में या माना हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ी ॻाल्हि देखी हुई त भई कंहिं बि सूरत में कालाबाग डैम जेको आहे मूंखे ठाहिणो आहे ऐं बसि हुनखे इहो भई कालाबाग डैम त एनी आओ हिन वक़्तु बसि असांजी प्रायोरिटी हुनजी आहे त इहा ऐं माना कंहिं न कंहिं सूरत में जेको आहे ठाहे ॾींदुसि। हुनजे लाइ परवेज़ मुशरफ जॾहिं सहाफ़ियुनि खे घुरायो हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे त साले बिल्लू ऐं जेको सिंध अख़बार वारनि सां बि हुनजी हिकिड़ी सहकार रही ऐं हुन में बि हुनजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे साले बिल्लू जो बि ऐं ज़ाहिरा तहरीकी साथी हो। पाण ॿुधाईंदा आहिनि त भई असीं जॾहिं नवाब शाह वेंदा हुआसीं त साले बिल्लू वटि वञी हुते निकिरबो उहो असांजे नवाब शाह जे हिन जमल में उन परवेज़ मुशरफ खे मुलाक़ातदारनि चयो त लांग बूटी उहो लांग बूटी जी ॻाल्हि ॿुध त हुन जेको परवेज़ मुशरफ जे दिमाग़ में हो त सिंध जा माण्हू या सिंधी अख़बारुनि जा एडिटर या सिंधी अख़बार जा मालिक जेके आहिनि कालाबाग डैम वारी हिमायत जो अमल कंदा, पर ज़ाहिर आहे त हुननि माण्हुनि जेको आहे इन ॻाल्हि ते अमल न कयो ऐं हुननि कालाबाग डैम जी सख़्तु मुखालफ़त कई ऐं हुननि पाण ॿुधाईंदा त मूं बि उते जेका ॻाल्हि ॿोल कई परवेज़ मुशरफ सां त हुनखे मूं सॼो ॿुधायो त भई कहिड़े तरीक़े सां 50 दरिया खपाए छॾिया। हुन खां पोइ सिंध सां जेके तारीख़ी वेदनूं थियूं आहिनि त हुन खां पोइ सिंध जो को बि माण्हू हाणे हिन ॻाल्हि खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे त को कालाबाग डैम जेको आहे ठाहियो वञे। पाण हिन सॼे अमल जे दौरान काफ़ी सारियूं शयूं ॿियूं बि ॿुधायूं अथनि जंहिंमें हुन ॿुधायो पिए जीअं त ममताज़ भुट्टे खे SDM जी ऑफर कई हुई जेका मूं पोयां हली ज़िक्र कयो त ममताज़ भुट्टे हुननि खे चयो जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हांखे SDM कयूं, तव्हां चाहियो तव्हांखे DSP जी पोस्ट अचींदियूं, जॾहिं बिहारियुनि जे ख़िलाफ़ हिननि जिदोजहद ते कई पर हिननि उन ज़माने में हुन नौकिरी कई यानी पहिरीं दफ़ो जॾहिं अहमद मक़सूद हमीदी साहिबु हुननि खे नौकिरी ॾियण जी ऑफर कई तॾहिं बि हिननि हुनखे जवाबु ॾिनो। वरी सेकेंड टाइम जॾहिं ममताज़ भुट्टे हिननि खे ऑफर कई त हिननि उन ज़माने में बि हुनखे जवाबु ॾिनो त ऐं अहिड़े क़िस्म जी का बि नौकिरी करण जे लाइ जेको आहे तयारु न आहियां। ऐं अॻियां हली जेके आहिनि से पाण ॿुधाइनि था त का अवाम दोस्त अख़बार ऐं वरी जेका कराची वारी अख़बार हुई जेका कराची मां निकिती पए उनजे हिकिड़े सेंटीमीटर जा जेके आहिनि ते इश्तिहार जा 20 रुपया मिलण ABC जॾहिं हुननि उन अख़बार खे करारायो त उनजे सॼे हिननि मामलात में उन खां पोइ उन्हनि जो चवणु त हिकिड़ो दफ़ो असां लाहौर जे कंहिं अख़बार कार्टून ठाहियो ज़रदारी साहिब जो त उहो कच्छ में को हुनजो कुकड़ आहे ऐं उहो कार्टून जॾहिं छापियोसीं त असांजे रियासत जा कामोरा चिड़ी पिया ऐं घुरायो वियो ऐं ॿियनि दोस्तनि खे नासेदार बलोच खे जबार खटक खे वठी ॾिठोसीं त जेका अख़बार पई हुई हुन खां मार्किंग थी पई हुई ऐं मूं चयोमांसि भई जेको कार्टून जेके असांखे चयो ॾींहं जो भई जेको तव्हां कार्टून ठातो आहे हुन में वज़ीर गंज साहिब तव्हांजे सख़्तु नाराज़ आहे मूं चयोमांसि भई अख़बारुनि में कार्टून त छपजंदा रहंदा आहिनि तव्हांखे वॾी दिलि गुर्दो हुजणु घुरिजे ख़बरूं असीं मेरिट ते ॾींदा आहियूं असीं को पीपल्स पार्टी जी हुकूमत जा दुश्मन कोन आहियूं या असीं को जमहूरियत जा जेके आहिनि दुश्मन कोन आहियूं पर मुख़्तलिफ़ ॾुखियायूं सख़्तु दौर सख़्तु जेके आहिनि हालतूं उहे पाण ॿुधाईंदा त पैदा थींदियूं रहियूं हुयूं। अहिड़ी तरीक़े सां पाण पंहिंजे किताब में जाम सादिक अली सां बि मुलाक़ात जो ज़िक्र कयो अथनि जंहिंमें जाम सादिक अली जेको आहे सख़्तु चिड़िलो ऐं ओॾे साहिब खे चवंदा आहियूं जाम तांबू खाने जो पुटु आहियां तोसां अहिड़ो असरु कंदुसि जो तूं यादि कंदे मूं हुनखे चयो त हा वाक़ई में तूं जाम तांबू खाने जो पुटु आहीं ऐं तूं माराए सघींदो तूं मूंखे ख़तमु कराए सघींदो पर असां सभु शयूं जेके कंदा आहियूं उसूलनि ते कंदा आहियूं मेरिट ते कंदा आहियूं ऐं जॾहिं मूं बि हुननि सां गौर कयो थोरी तलख़ कलामी थी त ॿिया माण्हू बि जेके आहिनि उहे मुतवजा थियणु शुरू थिया त वरी जाम साहिब जेको आहे सो हुनखे कंहिं ॿिए सॾे वरितो या अहिड़े क़िस्म सां ॻाल्हि अॻिते पोइ थी वई हली जंहिंजे बुनियाद ते उहा तलख़ी ऐं उहो जहिड़ो कुझु माण्हू विच में आया ऐं इहे ॻाल्हियूं पाण लिखूंदसि वरी हुन खां पोइ लिखियो अथसि हिकिड़े दफ़े ईअं वरी पोइ कुझु विच जा दोस्त हुआ जंहिंजे बुनियाद ते वरी मुलाक़ात जे लाइ वियासीं त जाम साबित कली मूंखे चयो तूं बि कार ॾिठो हुई
ऐं अञा ताईं उहा ॻाल्हि जेका आहे दिलि में रखियो वेठो आहीं ऐं ॻाल्हि दिलि मां कढण लाइ तयारु न आहीं ऐं कामरेड आहीं न तंहिंजे करे की पोइ वरी पुछींदा आहियूं तव्हांजी कई ख़िदमत करे सघां थो छा करे सघां थो की पोइ असां चयोसि त जेकॾहिं तूं असांजी ख़िदमत करणु चाहींदो या असांजी मदद करणु चाहींदो त पोइ तव्हां असांखे जेको आहे इहे असांजा जेके असांजे एडवांस जेके आहिनि जे PID वारनि खां बिल वठी ॾियो 10 लखनि रुपयनि जा ऐं पोइ हर महीने 25% या 25,000 रुपया करे जेके असांजा पैसा कटिया वञनि जाम सख़्तु ओॾी महिल उहो ऑर्डर जेको आहे जारी कयो ॿियो को प्लाट ब्लाट बि ॾियण वारो हो पर ओॾे हिसाब जेको आहे उहो अॼु ॾींहं जो प्लाट ब्लाट वरितो कोन को तो अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि हिन सॼे किताब में जदोजहद दास्तान जेके आहिनि लिखियल आहिनि ऐं पोइ हुन ॿुधायो त असांजे जो पठाण जा जेके पैसा हुआ उहे जॾहिं असांखे इहे पैसा मिलिया त असां न पर को वक़्तु अहिड़ो हूंदो हो जो अवामी आवाज़ जा जेके मुलाज़िम हूंदा हुआ उन्हनि खे ॿियूं अख़बारूं जिन खे वधीक मराहतूं हुयूं या जिन खे वधीक इश्तिहार मिलंदा हुआ त उहे वधीक उन्हनि खे रक़म जी लालच ते जेको आहे सो पंहिंजनि अख़बारुनि में जॻह ॾींदा हुआ ऐं ईअं खोड़ जेके आहिनि जेको नयूं अख़बारूं मार्केट में आयूं सिंध उन खां पोइ आई उन खां पोइ जेके आहिनि कावश बि उन खां पोइ जेका आहे उहा अख़बार आई जंहिं मार्केट में अची वॾो वॾो पंहिंजो जेको आहे हिकिड़ो रोल पैदा कयो अवामी आवाज़ जेका हिकिड़ी अवाम जी अख़बार हुई जंहिंमें पाण ॿुधायूं पिया त नेशनल स्टूडेंट फेडरेशन जा उहे पुराणा वर्कर उन्हनि सॼी सिंध में हुनखे ॻोठ ॻोठ में झंग झंग में पहुचाइण जे लाइ हिकिड़ो पंहिंजो जेको किरदारु अदा कयो उहो उन किरदार जे बुनियाद ते उहा अख़बार हथो हथु विकामजण बि शुरू थी वई पर ज़ाहिर आहे अख़बार जे जेके सस्टेन करण जे लाइ इश्तिहारनि जी ज़रूरत हुई उहे इश्तिहार कॾहिं आया पे कॾहिं बंदि पे था ऐं इन हद ताईं जो पाण ॿुधाईंदो हिकिड़ो दफ़ो लियाकत जतो जी हुकूमत हुई ऐं असांजा इश्तिहार जेके आहिनि से उनजो मुशीर जेको इतलाह जो शाह मोहम्मद शाह हो ऐं उन चयो त भई लियाकत जतो तव्हांखे चिड़ियल आहे तंहिंजे करे तव्हांजा इश्तिहार जेके आहिनि उन बंदि कराए छॾिया आहिनि पोइ लियाकत जतो जॾहिं मुलाक़ात थी त हुन चयो त आउं बि अवामी आवाज़ पढ़ंदो आहियां अवामी आवाज़ मूंखे हमेशह स्पेस ॾिनो आहे थोरे जो पाण ॿुधाईंदा लियाकत जतो ई उहो वाहिद माण्हू हो जंहिं कालाबाग डैम जी हिमायत जे लाइ गवर्नमेंट जी फीडरल गवर्नमेंट में जॾहिं पाण हो त हुनजी सपोर्ट जो जेको आहे ॿेड़ो खणी वरितो ऐं उहो ई हो जंहिं असेंबली जे फ्लोर ते बि हिन क़िस्म जूं शयूं चयूं हुयूं ख़ैर बहरहाल उन्हनि पाण लिखियो आहे त लियाकत जतो सां जॾहिं अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि थी त हुन चयो त मूं कॾहिं इहे इश्तिहार जेके आहिनि बंदि कराया आहिनि अहिड़ी ॻाल्हि करण खां पोइ चयो त भई साईं शाह मोहम्मद शाह जेको आहे सो चयो आहे त भई लियाकत जतो ई चयो आहे त हिन इश्तिहार बंदि कयो पोइ वरी उहे इश्तिहार जेके आहिनि ॿीहर हुननि जो अजरा थियो उहे चालू थिया पर पाण जीअं ॿुधाइनि पिया त ॾाढियूं ॾुखियूं हालतूं हुयूं ऐं ज़ाहिर आहे अख़बार खे कढणु ॾाढो मुश्किल हो ऐं सो बि वरी लियारी वारे इलाइक़े मां पाण पोइ हिकिड़े दोस्त जो ज़िक्र कयो अथनि त भई हुन वरी नामको सेंटर ते जेका आहे असांखे स्पेस ॾिनूं ऐं जॾहिं हुन चयो त भई तव्हां हिनजी ही रक़म असां हुननि खे चयो असांजी अख़बार हलाइण असांजे लाइ मुश्किल आहे त उहो असीं तोखे हिनजी कीअं था रक़म ॾेई सघूं या छा पोइ हुन असांखां किस्तुनि में उहा रक़म वरिती ऐं आहिस्ता आहिस्ता करे असां हुनखे पोइ सालनि में उहा किस्त अदा कई पाण इहो बि ज़िक्र कयो अथनि त हिकिड़े जॾहिं सेक्रेटरी इंफॉर्मेशन सां मुलाक़ात थी त हुन चयो त जॾहिं इश्तिहार कोन हूंदा आहिनि जॾहिं ॾुखियायूं हूंदियूं आहिनि त पोइ भाईवार जेके आहिनि गॾु हूंदा आहिनि पर जॾहिं अख़बार हलणु शुरू थींदी आहे त थोरी सुखाई वारा ज़माना ईंदा आहिनि त पोइ गॾु रहण ऐं भाईवारीअ में गॾु हलणु उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पोइ अॻियां हली पोइ कुझु वक़्त जे लाइ पाण हिकिड़ो दफ़ो अवामी आवाज़ खे छॾे विया वरी कुझु अर्से खां पोइ जेको आहे वरी अवामी आवाज़ में अची हुननि वापसि हुनखे जॉइन बि कयो हुन में सॼे किताब में लिखियो अथनि त मूं न्यूज़ जो शोबो जेको आहे मूं संभालियो ऐं पोइ हुन में ख़ैर मंजूणे जो बि हिकिड़ो किरदारु आहे जेको हुननि जो पुराणो साथी हो जेको डॉक्टर थी करे लिबिया हलियो हुयो वरी लिबिया खां मोटण खां पोइ हुन वरी हिननि सां अची पंहिंजी सरकार कई पाण ॿुधाइनि था अॻियां हली मूं रोज़ानी सोभ जो डिक्लेरेशन वरितो ऐं पोइ मूं वरी रोज़ानी सोभ शुरू कई ऐं जंहिंमें मुंहिंजे औलाद मूंसां गॾिजी करे जेको आहे कमु कयो ऐं रोज़ानी सोभ में मूं पहिरीं मोहतरमा जो जेको आहे इंटरव्यू कयो ऐं उहो इंटरव्यू असां शाया कयो गॾोगॾु ज़रदारी साहिब सां जेका मुलाक़ात जो पाण ज़िक्र कयो अथनि त मूं हुनखे चयो भई तव्हांजे दौर में ऐं हिकिड़ी भेण जी हुकूमत हुजे हुन हुकूमत जे दौर में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे मोभी पुट जो ईअं शहीद थियणु ऐं आऊं नथो चवां पर माण्हू चवनि था त भई इन जूं आङुरियूं जेके आहिनि अव्हां ते बि खॼनि थियूं त तव्हां जेकॾहिं माना इन में उन्हनि जेके इन
जा किरदार उन्हनि किरदारनि खे जेकॾहिं अॻियां न आणींदो या कैफ़रे किरदार ताईं न पहुचाईंदो त पोइ ज़ाहिर आहे त माण्हुनि जा शक जेके आहिनि उहे तव्हां ते आहिनि उहे ज़ाहिर आहे रहंदा त पाण चयूं त न असां हुनजी बाक़ाइदा जांच कंदासीं ऐं वॾे में वॾो नुक़सानु हिन जो मूंखे थियो आहे ऐं आऊं अहिड़े क़िस्म जी शइ खे कंदासीं। बहरहाल उहो अॻियां हली बि अहिड़े क़िस्म जी का बि शइ कान थी। गॾोगॾु पाण ॿुधायो अथनि त मुंहिंजे हिन अख़बार में मुंहिंजनि पुटनि जेका गॾिजी मुंहिंजी मदद कई न्यूज़ डेस्क ते सर्वे चैदर जेको ओॾो हूंदो उहो हूंदो हो ऐं पोइ जॾहिं हिन अख़बार इन क़िस्म जूं शयूं अॻियां आंदियूं ऐं इन अख़बार जेके आहिनि इन क़िस्म जूं शयूं पेश कयूं जंहिंमें पोइ हुन इहे सॼा जेके आहिनि ॿुधाया आहिनि हाल ऐं हवाल त पोइ हुन ॿुधायो त हिकिड़े दफ़े रुख सिंधी जेको असांजे अख़बार में कमु कंदो हो जीअं ई उहो अख़बार खां निकितो पिए ॿाहिरि त हुन जेके अॻवाकार अची निकिता ऐं हुनखे अॻवा करण जी कोशिशि कयूं ऐं हुननि इहो सम्झो पिए त हीउ सर्वे चैदर ओॾो आहे पर रुख हुननि खे ॾसो बाबा ऐं सर्वे चैदर ओॾो कोन आहियां ऐं रुख सिंधी आहियां ऐं तंहिंखां पोइ वञी हुनजी जिंद छुटी ऐं ज़ाहिर आहे त पोइ उन ॻाल्हि जॾहिं ॿियनि दोस्तनि खां कीअं सलाह थी कई हुन खां पोइ पुलिस खे ख़बर पई पोइ हुननि असांखे कुझु ॾींहंनि ताईं गार्ड ॾिना ऐं कुझु ॾींहंनि ताईं उहे असांजी हिफ़ाज़त जे लाइ त भई हीअ पर माना इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहे ज़हूर पज़ीर थियूं। पाण अॻियां लिखनि था त 2008 में हिकु अहिड़ो वाक़ियो थियो जंहिंजो आऊं हींअर ज़िक्र न कंदुसि ऐं उन वाक़े जे ई करे आऊं पोइ लंडन हलियो वियुसि इन खां 3-4 दफ़ा अॻु में आऊं लंडन आयल हुयुसि पर पोइ उहो वाक़ियो जेको आहे उहो वाक़ियो जेको आहे हुनजो आऊं ज़िक्र कॾहिं अॻियां हली ज़िंदगी में कंदुसि सो उनजे करे आऊं लंडन तरसियल आहियां ऐं पोइ इन ई ज़माने में पाण ॿुधाइनि था त 13 अक्टूबर ते जॾहिं आऊं बीमार थी पियुसि त इस्पताल पहुतुसि हिते ई हंगामनि वारी ज़िंदगी ॾुखाइण वारी ज़िंदगी जिदोजहद वारी ज़िंदगी माण्हू बीमार पियो थींदो हो बस ईअं हल्की फुल्की दवा वठी पंहिंजे पाण खे वरी ज़िंदगीअ जे गाॾे में को गेलरा ईंदो हो त उन ज़माने में मूंखे हिन क़िस्म जो अहसासु कोन हो पर जॾहिं लंडन आऊं वियुसि त उते ख़बर पई त मुंहिंजे दिलि जूं जेके 3 आर्टरीज़ आहिनि उन मां 2 बंदि आहिनि ऐं जेका खुलियल बि आहे हिकिड़ी उहा बि बराबरि कमु न पई करे ऐं ज़ाहिर आहे त हुनजे लाइ हुननि सजेस्ट कयो त तव्हां बाईपास करायो ऐं पोइ हुननि चयो त तव्हां हिन में हेतिरा हफ़्ता तव्हांखे आराम बि करिणो आहे सो जेको मूंखे आराम जे लाइ टाइम मिलियो उन में ही मूं किताबु जेको आहे लिखी वरितो आहे ऐं इहो ज़ाहिर आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो मुंहिंजे आत्म कथा जो पहिरियों हिसो आहे ऐं हाणे मूं इहो तइ कयो आहे त गॾोगॾु आऊं हुन जो ॿियो हिसो बि लिखण जेको आहे शुरू कंदुसि। ऐं पाण ॿुधाइनि था त ज़ाहिर आहे त हिन सॼे ज़िंदगीअ जे अमल जे दौरान सो मुंहिंजी घरवारी ख़ालदा उन ज़माने में बि मैट्रिक पास हुई ऐं पोइ उहा टीचर हुई ऐं जॾहिं कराची में आई त पोइ हुन अची M.Ed कई ऐं M.Ed करण खां पोइ हुन उहो टीचिंग वारो शोबो जेको आहे उहो संभाले रखियो हुन इलाही सारी जेका ज़िंदगी जी जाखोड़ ऐं जिदोजहद में मुंहिंजो साथ ॾिनो जॾहिं आऊं इहो लंडन अचण वारो मूं रिथर थी त मूं हुनखे चयो त तव्हां हिते रहो बचनि सां गॾु ॿारनि सां गॾु पर ऐं तव्हांखे शुगर जी तकलीफ़ बि आहे ऐं पर हुननि चयो तव्हां ॾिसो ॿारनि सभिनी जी शादी थी चुकी आहे उहे 5 बचनि ॿारनि वारा थी विया आहिनि ऐं आऊं चाहियां थी त आऊं तव्हां सां गॾु रहां तंहिंजे करे आऊं लंडन तव्हां सां गॾु हलंदुसि ऐं पोइ उहा लंडन मूंसां गॾु आहे ऐं हिते लंडन अचण खां पोइ बि मुंहिंजे दिलि दिमाग़ में हो त आऊं कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को अहिड़ो अमल कयां जंहिंमें पाण हिकिड़े दोस्त जो ज़िक्र कयो अथनि त पहिरीं जॾहिं आऊं लंडन आयुसि हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी त हुन चयो पिए त असां लंडन मां का सिंधियुनि जे लाइ अख़बार कढूं हिते को अहिड़ो को सिंधियुनि जो चैनल हुजे जेको पूरी दुनिया में जेके रहंदड़ सिंधी आहिनि उन्हनि जे लाइ हितां खां सधारो आवाज़ बणिजी उन्हनि जे जेके असांजा इशूज़ आहिनि उन्हनि खे पूरी दुनिया में हाईलाइट करे पर तीअं जॾहिं आऊं हाणे जॾहिं 2008 में लंडन वियुसि त ख़बर पई त उहो दोस्त जेको हुते लंडन में रहंदो हो पर उहो वफ़ात करे चुको हो ऐं उन करे उहो सॼो अमल जेको आहे उहो पंहिंजी जॻह ते रहिजी वियो हलियो पर मुंहिंजे दिलि दिमाग़ में इहो ख़्वाबु हो मुंहिंजे दिलि दिमाग़ में इहा सोच हुई हाणे संदसि किताब में इन रेडियो वॉइस ऑफ लंडन जो ज़िक्र कोन्हे को ऐं संदसि किताब में जेके आहिनि अॻियां हली पोइ जेके साईं जे लाइ मुख़्तलिफ़ दोस्तनि जेके मज़मून लिखिया आहिनि ऐं उहे जेके साईं खे उन्हनि जीअं ॾिठो आहे या जीअं साईं खे सम्झो आहे अंदाज़ो ॾे साहिब खे उनजे लाइ मुख़्तलिफ़ दोस्तनि जेके आहिनि संदसि शख़्सियत ते ऐं संदसि मुख़्तलिफ़ जेके कयल कावशूं ऐं कोशिशूं आहिनि उन्हनि ते मज़मून लिखिया आहिनि। सॼे किताब में हिकिड़ी सियासत जी जिदोजहद जी ऐं वरी गॾोगॾु उन में जिन जिन किरदारनि पंहिंजे हिसे जी जेका कावश कई आहे जेका कोशिशि कई आहे उनजो इहो ज़िक्र आहे त जल मशाल जल
इहो किताब जेको आहे सिंध जे हर सुञाण घुर खे पढ़णु घुरिजे ऐं इन किताब खे पढ़ी करे उनखे ख़बर पवंदी त आलमी उन ज़माने में हालतूं कहिड़ियूं हुयूं ऐं मुल्की हालतूं कहिड़ियूं हुयूं ऐं पोइ सिंध जे माण्हुनि उन ज़माने में कहिड़े क़िस्म जी जदोजहद कई ऐं कहिड़े क़िस्म जे ॾुखाइनि खे मुरियूं, कहिड़ा कहिड़ा उन ज़माने जा किरदार ऐं कहिड़ा कहिड़ा उन ज़माने जा हीरोज़ आहिनि जिन हीरोज़ जेके आहिनि से असांजे हिन धरती ऐं धरतीअ जे लाइ जेके नेता कोशिशूं कयूं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। पाण सिंध सुजाग में जहिड़े तरीक़े सां यूसुफ जखाणीअ जे केस खे खयो, जेके खेनि आर्मी वारनि घुराए करे ऐं तरदीद जे लाइ चयो या खेनि चयो त तव्हां लिखत में का ई शइ ॾेई वञो, तव्हां हिकिड़े क्रिमिनल माण्हू जे केस खे लिखियो आहे हिकिड़ो क़ौम परस्त अॻुवान। अहिड़ा खोड़ अहिड़ा अनेक ॿिया बि किसा आहिनि जेके हिन किताब में जल मशल जल में जेके लिखियल आहिनि ऐं जेका शमा या जेका मशल जेका ओडे साहब जेका ॿारी आहे ऐं उनखे हू अञा ताईं खणी हले पियो ऐं हिन उमिरि जे हिसे में बि पंहिंजे हिसे जी कावज़ कोशिशि करे पियो। पाण इहो बि हिन में लिखियो अथनि त जेकॾहिं माना मुंहिंजी हिन सॼी जिदोजहद जे बदिले जेकॾहिं सिंध ऐं सिंध जे माण्हुनि खे का नेकी का भलाई का उन्हनि जी ज़िंदगी में तब्दीली आई त आउं सम्झंदुसि त मुंहिंजी ज़िंदगी जी जेका जदोजहद हुई उहा सफल गुज़री, उहा लाभाइती गुज़री ऐं उन जा जेके नतीजा जेके आहिनि उहे ईंदड़ नस्ल जेका बहितर हवाले सां जेके आहिनि से उन्हनि जे ज़िंदगीअ में चङायूं ईंदियूं। तो हिन किताब में हिन जेको जल मशल जल जो जेको अॼु जेका असीं रूनमाई पिया करियूं त उन किताब में जेके ओडे साहब इहे शयूं लिखियूं आहिनि से मूं जीअं पहिरें बि चयो त बैनुल अक़वामी तारीख़ बि आहे, गॾोगॾु मुल्की तारीख़ बि आहे, बरे सगीर जी बि तारीख़ आहे ऐं लम्हा ब लम्हा ज़िंदगीअ जो ऐं उन ज़िंदगीअ सां सलाड़ियल जेका बि जिदोजहद आहे, जेका बि शागिर्द सियासत आहे, जेका बि मुख़्तलिफ़ असांजे सियासतदाननि जी सियासत आहे जंहिंमें साईं सरफतुल्लाह शाह राशिदी जो किरदारु, उनमें साईं जीएम साहिब जो किरदारु, उनमें जिन दोस्तनि वली नेट जी हिमायत कई उन्हनि जो ज़िक्र, जहिड़े तरीक़े सां जिन दोस्तनि वरी ॿोलीअ ऐं सिंधी नालनि खे जंहिंमें पाण हिकिड़े दफ़े ॿुधायूं पिया त असां हिकिड़ो डिसीशन थी वियो हलियो त भई मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि सिंधी पोइ हिकिड़ी कोऑपरेटिव बैंक हुई उन ते वरी नालो लिखियल हो उर्दू में, जंहिंजे बुनियाद ते असांजे दोस्तनि जॾहिं जुलूस कढियो त उते जो जेको गार्ड हो उन गार्ड जे करे फायरिंग कई, कुझु साथी ज़ख़्मी थी पिया। तो इहे सॼा जेके हिन में तारीख़ी उन किसा बयानु कया आहिनि, तारीख़ी शयूं बयानु कयूं आहिनि, उहे पढ़ण जहिड़ियूं बि आहिनि ऐं इन्हनि किसनि मां असांखे ख़बर पवंदी त सिंध कहिड़नि कहिड़नि ॾुखियाईनि खे कहिड़े कहिड़े अंदाज़ में जेको आहे भोॻियो आहे ऐं पोइ सिंध जे माण्हुनि उन सॼे ॾुखियाईनि खे उन्हनि सभिनी तकलीफ़ुनि खे जवान मर्दीअ सां जंहिं तरीक़े सां जेको आहे अॻियां आंदो अॻियां उनखे जिदोजहद जे ज़रिए जेको आहे पंहिंजी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे, उहो बि हिकिड़ो तारीख़ जो अनमोल जेको आहे बाब आहे। तो इन किताब खे सभिनी खे पढ़णु घुरिजे ऐं गॾोगॾु आऊं तव्हां सभिनी खे अॼु मुबारकबाद बि ॾियां थो। हीउ हिकिड़ो जल मशल जल जो जेको अॼु हिकिड़ी रूनमाई थिए पई, अॼु जेका हुनजी हिकिड़ी सेरेमनी थिए पई ऐं ज़ाहिर आहे असीं घोट जी असीं कुंवार जी असीं रूनमाई कंदा आहियूं, मुंहुं ॾिसंदा आहियूं त अॼु इहे असां गुलनि में ढकियल जेको जल मशल जल जो जेको किताबु आहे हुनजी रूनमाई पिया करियूं ऐं गॾोगॾु असीं इहो चवंदा त हिन किताब खे ई जेको किताबु जेको हिकिड़े साथीअ पंहिंजे खून जे मस सां खणी कजे त लिखियो आहे ऐं हुन में ज़ाती मुफ़ादात खे जेको आहे पोइ ते रखी करे क़ौम सां निभाइण जी जेका कोशिशि कई आहे उनजी हिकिड़ी तारीख़ आहे। सो अॼु ही सभु शयूं मूं हिन किताब खे पढ़ण खां पोइ तव्हांजे साम्हूं बयानु कयूं। हाणे ही हिकिड़ो तारीख़ जो हिसो थी वियो हलियो, दोस्त किताब बि पढ़ंदा ऐं मूं हुन जूं चीदा चीदा ॻाल्हियूं ख़ासि ॻाल्हियूं जेके आहिनि उहे रिकॉर्ड बि कराराए वरितियूं आहिनि। इन तवक़ो सां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा दोस्त हो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी अॼु 30 सालगिरह आहे ऐं उन 30 सालगिरह जे मौक़े ते जल मशल जल जी जेका रूनमाई थिए पई उन ते मूं पंहिंजे हिसे जी जेका ॻाल्हि ॿोल कई आहे। तव्हां जॾहिं ॿुधंदव त में बि दोस्तनि खे शौक़ु पैदा थिए ऐं हीअ किताब वठी करे पढ़नि, जीअं उन्हनि खे सिंध ऐं सिंध जे धरतीअ जे ॾुखनि सूरनि ऐं जन तकलीफ़ुनि जी बि ख़बर पए ऐं पंहिंजनि उन्हनि साथियुनि जी जिदोजहद जी बि ॼाण पवे जिन हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे समाजी अॻवान ऐं लेखक अब्दुल रज़ाक उमराणी जो कयल ख़िताब। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
जीअं त अमीं चङी रीति ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जी तर्जमानी कंदड़ रेडियो स्टेशन आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं सिंध जे हालतुनि ते ख़बरूं, तजिया, तबसरा ऐं यादगार खिताब। सुजाॻी जे हिन सफ़र में असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पाण भरो थी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन